जामशोरे में सिंधी सकाफ़त जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां जामशोरो प्रेस क्लब तरफ़ां MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ में सकाफ़ती सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में इल्मी अदबी ऐं सियासी समाजी शख़्सियतनि शिरकत करे सिंध जी सकाफ़त, तहज़ीब, शाइरी, अदब, तालीम ऐं हुनर ऐं फ़न ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त असां सिंधी पंहिंजी सकाफ़त बाबति बाशऊर आहियूं। असांजो सकाफ़ती विरसो पूरी दुनिया में सुञाणप रखे थो। मुक़ररनि चयो त सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो मक़सदु दुनिया खे इहो पैगाम ॾियणु आहे त असां पंहिंजी धरती, ॿोली ऐं सकाफ़त सां लाज़वाल मुहबत करियूं था ऐं तालीम ज़रिए ई उनखे वधीक थी वठाए सघिजे थी। कहे वेरी खई जे अख भी सा अखू लई दम कढ भी हो जिए सिंध जी पढ़ भी तस्बी हो तो सा मोहब्बत कॾहिं न घट भी सिर ॾींदा सो परे बख जी सिर मां बि घणे जा उॾाई दुस तुझो जी जल खीर मल्हाई दुस मां। उन लाइ ही असांजो सकाफ़त जो आलमी ॾियारो जेको सॼी दुनिया में सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ फोरम्स तां मल्हाइजी रहियो आहे, जंहिंजो मख़सूस ॾींहुं त इहो ई हूंदो आहे त सकाफ़त जो आलमी ॾियारो जेको हर साल में डिसंबर महीने जो पहिरियों आचर जेको हिकिड़ो इहो तय थियल आहे त जिथे जिथे बि माण्हू आहिनि उन ॾींहं खे गॾियल तौर ते हिकिड़े क़ौमी ईद जे तौर ते मल्हाइनि। पर उन सां गॾोगॾु जेका असां जूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि आलमी तौर ते मक़ामी तौर ते मुख़्तलिफ़ ख़ासि करे असांजा मीडिया हाउसिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ नारनि सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम अरेंज कंदा आहिनि त जीअं ही जागरता जेका असांजी सकाफ़त जे हवाले सां आहे या वधि मां वधि माण्हुनि ताईं नौजवान नसुल ताईं नौजवान जेके असांजा ईंदड़ आहिनि या आम माण्हू ॿिया माण्हू आहिनि उन्हनि ते असां उन्हनि खे शमूल करायूं त जीअं असां पंहिंजी सकाफ़त खे कीअं मल्हायूं था ऐं असांजी सकाफ़त कहिड़ी आहे। न सिर्फ़ु असांजी अजरक ऐं टोपी पाइण आहे पर ॿियूं खोड़ सारियूं रवायतूं जेके आहिनि उहे असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि। उन्हनि सभिनी ख़ूबसूरत शयुनि खे समोए करे अॻिते आणण लाइ तव्हां ॿुधंदा हूंदो, ॾिसो बि पिया, पढ़ो पिया दुनिया जे कुंड कुर्च में कहिड़े मुल्क जो नालो खणी खणिजे, पर आलमी तौर ते केतिरा मुल्क बि आहिनि ऐं उन्हनि जूं रियासतूं उन्हनि जूं जेके स्टेट्स आहिनि सरकारी तौर ते बि सिंधी सकाफ़त जो आलमी ॾियारो मल्हाइनि पियो जेको असांजे लाइ हिकिड़ो ख़ुशी जो बाहिस आहे। ऐं उन ई सिलसिले जी कड़ी आहे असांजो फोरम्स जामशोरो प्रेस क्लब। असांजे साथ जा साथी उहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराइनि पिया ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम रिथिया बि विया आहिनि के कहिड़े मुनोयत जा प्रोग्राम के कहिड़े नोयत जा प्रोग्राम आहिनि के राग रंग के उन ॾींहं ते 27 तारीख़ ते। पर अॼोको ॾींहुं असांजो ई प्रोग्राम हिकिड़ी मुख़्तलिफ़ नोयत जो आहे त इहा फ़िक्री बेहक आहे त उन सकाफ़त सां गॾोगॾु असांजा जेके ॿिया शोबा आहिनि तइलीम जो शोबो आहे, आर्ट आहे, लोक अदब आहे, सहाफ़त आहे, सियासत आहे, वकालत आहे, इहे पंहिंजी शयुनि खे पंहिंजी सहाफ़त खे कीअं प्रोमोट कनि था ऐं उन सां गॾु अॻिते कीअं वधनि था उन हवाले सां इहो असांजो प्रोग्राम आहे। असां उन प्रोग्राम खे असां शुरू कयूं था। साथ असांजे जब्बार काबूलो साहिब जिन खे त उहे अचनि पंहिंजे जेके आहिनि कंपेयरिंग जा फ़र्ज़ सर अंजाम ॾियनि। ऐं सभ खां पहिरीं त सभिनी दोस्तनि जो ख़ुशूसन डॉक्टर अब्दुल गफ़ार दाऊद पोटो साहब जामशोरो बार जो जेको प्रेसिडेंट आहे असांजो भाउ फ़हीम ओनड़ साहब, साईं हिसाब मीराणी साहब ऐं उन समेत जेके बयान कामरेड अमानुल्ला चांडियो साहब जेके बि दोस्त पहुता आहियो तव्हां सभिनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार। सॼी सिंध में हिन वक़्तु हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तौर तरीक़े सां जेको आहे सो प्रोग्राम करे पियो सकाफ़त जे हवाले सां ऐं असीं बि हर साल कोशिशि कंदा आहियूं त असांखे बि करणु खपे। पर असांजी उन में कोशिशि रही आहे त सॼी सिंध हर तबिके जो माण्हू रोडनि रस्तनि ते इंजॉय कंदो आहे। असीं कोशिशि कंदा आहियूं त का फ़िक्री बेहक थिए। हिन वारे असां ॾाढो थोरे टाइम में ई मैनेज करे सघियासीं प्रोग्राम ऐं उन में वधि जेको सहकारी रहियो असां सां साईं फता दाऊद पोटो साहिब त असांजो हूअं ई मौसन आहे
पर उन सां गॾु असांजी यूनिवर्सिटी में साईं बारी समो साहब ई जेके बि स्टिकर ठहिया आहिनि ऐं जेके जेके शयूं डिज़ाइन थियूं उहो साईं बारी ऐं माजिद जेको आहे सो मला उन्हनि असां ॾाढी हेल्प कई, उन्हनि जी महिरबानी। चाचो हाकम पहिरें ॾींहं खां वठी उमिरि में वॾो आहे, उथंदो बि असांखे अॻ में आहे ऐं कमु बि असांखां वधीक कंदो आहे। हिन सॼे प्रोग्राम में मूंखे तक़रीबन जेको आहे चाचो चवंदो रहियो त बाबा हीअ शयूं कीअं थींदियूं ऐं पाण अची हिते पहुताऊं। सो तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, असीं तव्हांखे ॿुधंदासीं, तव्हां आयो, असांजूं अखियूं थधियूं, वॾी महिरबानी। त सारी सिंध प्रिय जो पाछो, सारी सिंध प्रिय जो पाछो, जेको चरते जागे थो, थधि वसे थी वारीअ ते, थूहर थूहर निंड करे थो। हिकिड़ो ख्वाब सुहानो जेको रोज़ अखियुनि में खेप भरे थो, कारो नांग मथों चांडो की कारूं झरते मोर नचे थो। मूंखे हिकिड़ो ख़्यालु अचे थो, सारी सिंध प्रिय जो पाछो, सारी सिंध प्रिय जो पाछो। कांधी नेठ कुछंदी काछो, पंहिंजो पाण लताड़े पाछो, तोखों दूर थियासीं छा थियो, छणदड़ बूर थियासीं छा थियो, पीला गुल बणियासीं छा थियो। सखर सोन शरीफ़ो आहे, रोड़ी रूह लताड़े ईंदीअ, जे दरियाह ते भुलिजी ईंदीअ, पंहिंजे ख़ुदि खे पाण तकींदीअ। तुंहिंजी ज़ाती तोसां मिलंदी, तो मूं रोई साम्हूं खिलंदी, सचल इश्क बुढ़ा न थी वे, सारी सिंध प्रिय जो पाछो। ही जामशोरो जेको जिते बाग़ीअ जूं बहारूं बि गुज़रियूं ऐं बाग़ीअ जी शाइरी बि आहे, त सिंध वरसिटीअ मां जंहिंजो गुज़र थियो वञे, जामशोरे जो सोजणो पथर थियो वञे। सिंध वरसिटीअ मां जंहिंजो गुज़र थियो वञे, जामशोरे जो सोजणो पथर थियो वञे। हा हितां जा सुफ़ेदा त घायो विझनि, हा हितां मोतीअ जूं कलियूं बि खणो, हिकिड़ो गुल मोहर संदसि चोटले में हणो। हो जा केॾी न सुहिणी अथसि बिया, हो जा पंहिंजे ख्वाबनि जी आसा बिया। हा असांखे ॾिसण ॾियो शर्म ॿुटड़ी, जेका हथ छा नज़र सां ठरियो पियो वञे, छा कयूं दिलि ते कुझु करियो पियो वञे। साईं आदम साहब ॾींहं ॾिठे जो असां ॿुधाइनि वॾा धाड़े वाल, पर हीअ धाड़ा हणे थी नज़रुनि ते, न मिले थो कोई सॻु हिन जो। हे जा मुरकड़ी मुरणी छोकिरी, वॾनि वेंटिकल आरिकल्स विच मां सिधा साइनस वेनोसस ते हथ थी विझे, मरोड़े छॾे थी वाल वाहट जा, ॾाढनि ॾाढनि जा छक्का छॾायो छॾे, दिलि जा दर बेकड़ियल उखेड़ियो छॾे। हुनखे भेटियूं त भला कंहिंसां भेटियूं, जे था भेटियूं ख़ुदा सां त कुफर थियो वञे। सिंध वरसिटीअ मां जंहिंजो गुज़र थियो वञे, जाम शोरे जो सोजणो पथर थियो वञे। बसि प्रोग्राम खे मुख़्तसिर कंदुसि। फैज़ जो सिटूं चवड़ियूं आहिनि त बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही, बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही, तुम्हारे नाम पे आएंगे गम गुसार चले, जो हम पे गुजरी सो गुजरी, मगर शबे हजरा हमारे अश्क तेरी आकबत संवार चले। मकाम फैज कोई राह में जचा ही नहीं, जो कुएं यार से निकले तो सूएदार चले। शेख हया से तो साग पांजो पली, सिंध पोबे भली, साग पांजो पली सिंध पोबे भली, भागवारी सदा भूं ते भरजली। शायद साईं तो चयो सिंधड़ी, मूं चयो जिंदड़ी, मूं प्रोली सली, प्रीत लैला भी आ प्रीत कोरो भी आ, विख वेतरी कयू हू अचे पई अचे, हू जुड़ाली हवा हू गुलाबी गली, सिंध मरणी न आहे अयाज़, अयां उन आसरे का त पाणी खे। सलाम। साईं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे गुज़ारिश कंदासीं त उहो अचे ऐं ॿ टे लफ़्ज़ इन ते मौज़ू ते ॻाल्हाइनि त असांजी मज़हब सां बि कीअं टच आहे, इन जो अजरक जो असांजी, जिन खे पाण मुरादो संदन हम उमिरि बि चाचा चवंदो ऐं ग़ुलाम रसूल साहब खे हम उमिरि बि गरक मामा चवंदो। इहे हिकिड़ा कोड जा रिश्ता आहिनि जेके उमिरि सां क़ैद न आहिनि। मोहबत मां चाचा हाकिम, महिरबानी तव्हांजी। हीउ जेको कुझु साल पहिरीं सिलसिलो शुरू थियो कल्चर जे ॾियारे, एकता जे ॾियारे सां, सबबु हुनजो हिकिड़ो अजीब इत्तेफ़ाक़ हो, पर कहिड़े बि सिलसिले सां शुरू थियो हिकिड़ो सुठो अमल हो, धरतीअ सां मोहबत जो, ॿोलीअ सां, पंहिंजे कल्चर सां। उन जा नमूना मुख़्तलिफ़ आहिनि। अॼु ही रंग आहे हिते MH पंवर में असांजे दोस्तनि प्रेस क्लब जामशोरो जे दोस्तनि ही जेको हिकिड़ो फ़िक्री अंदाज़ सां निशस्त रखी आहे, न त घणो करे झुमरियूं हणण ऐं रोडनि ते जेको आहे सो धरतीअ सां मोहबत जे इज़हार जूं रैलियूं, जलसा जुलूस सिलसिला
उते बि मौक़े मां फ़ाइदो वठंदे ऐं उन्हनि दोस्तनि लाइ बि हिकिड़ी सलाह रखंदुसि त हाणे असां त ॾिसूं था हिन ते व्हाट्सएप ते ग्रुप ते फेसबुक ते पेजनि ते त सभिनी जूं रैलियूं जेके आहिनि दोस्तनि जूं 7 तारीख़ ते रखियलूं आहिनि त पोइ माण्हू जिते बि वेंदो उते विख भरण जेतिरो वेंदो बाक़ी स्याकी करे वरी ईंदो। पर जेकॾहिं 1 तारीख़ खां वठी 7 ताईं 7 असांजा अगरि प्रेस क्लब बि हुजनि हा या 7 तनज़ीमूं ऐं 7 सिलसिला हुजनि हा, को 1 ते रखिया, को 2 ते रखिया, को 3 ते रखिया, त ईअं थिया त असां सभिनी में भरपूर नमूने सां शरीक थियूं हा ऐं पूरो टाइम ॾियूं आहे, उनजो मज़ो हिकिड़ो ॿियो हुजे हा। हाणे वेंदो माण्हू सलाम भरे मुंहुं ॾेखारे हिकिड़ो ॿ फ़ोटू कढाए वरी ॿिए हंधि सलामी, वरी टे हंधि सलामी, ॼण त इहो बि हिकिड़ो सुठो, पर हू अञा वधीक सुहिणो थिए जेकॾहिं आईंदा जे लाइ इन कल्चर खे इन अंदाज़ सां मल्हाइजे। असांजी हिकिड़ी प्रेस क्लब जे पारां 1 हुजे, ॿी जे पारां 2 तारीख़ हुजे, 3 हुजे। चाचे हिकिड़ो उनवान ॾिनो त मज़हब जे हवाले सां हिन कल्चर जो पहिरीं ॻाल्हि इहा त असांजे मज़हब इस्लाम जेको आहे उहो सुजाॻी सां ताल्लुक़ थो रखे। मज़हब जेको आहे कॾहिं बि कंहिंजे कल्चर खे कटियो न आहे। जेके असांखे अॼु लिबास में नज़र था अचनि उनखे असां मुसलमानी लिबास सम्झूं था फ़र्ज़ जे हैसियत ताईं। हालांकि इहो अरब जो कल्चर हो जुबो पाइणु, उते जो ग़ैर मुस्लिम बि पाईंदो हो, त माना मज़हब उनखे अची मुतासिर न कयो त हाणे ही पेरनि ताईं जुबो पाइणु इहो इस्लाम में कोन हो इन जे करे न पायो, न, उते जो मुस्लिम गैर मुस्लिम ॿई जुबो पाईंदा। त माना मज़हब कॾहिं बि कल्चर खे मुतासिर न कयो। जेकॾहिं का उते अहिड़ी रीत रस्म हुई जेका मज़हब जे नज़रिए सां ज़िद में हुई, पोइ त ठीकु आहे, मज़हब चयो हुजे त बाबा हीअं न कयो। अच्छा, अचूं था वरी असांजे सिंध जे कल्चर खे, त उहो त इस्लाम सां ज़िद छा, पर ऐन इस्लाम आहे। असांजे मथे में पातल सिंधी टोपी, जंहिंखे असां सिंधी टोपी था चऊं, उन में जेका महराब नुमा सूरत ठहियलु आहे, उहा ई हिकिड़ो इस्लाम जो अमली नमूनो आहे। अजरक जे लाइ हदीस शरीफ़ में अचे थो, खोड़ सारनि आलिमनि, ख़ासि करे मौलाना कासमी साहब, ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब रहमुल्लाह, तमामु वॾो सिंध जो जय्यद आलिम, उन लिखियो आहे त हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सूखड़ीअ तौरु कंहिं माण्हूअ जॾहिं अजरक पेश कई त पाण उनखे तमामु घणो पसंदि कयऊं ऐं उनखे ओढ़ियूं बि सही, पंहिंजे कंधे कुल्हे ते रखियूं बि सही ऐं उनजी तारीफ़ बि कयऊं, उनखे पसंदि बि फ़रमायूं। काफ़ी रवायतनि में इहो सिलसिलो मौजूदु आहे ऐं उनखे सिंध जी सूखड़ी करे माना हितां इन मां असांखे 4 गवाहियूं थियूं मिलनि मुख़्तसर वक़्त में। इहो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको आम माण्हू सम्झो आहे त मोहम्मद बिन कासिम सिंध में इस्लाम खे आंदो आहे, इन शइ जी तरदीद थिए थी। इन करे जो माना उहो त 712 जो वाक़ियो आहे ऐं हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सिंध में इस्लाम पहुतल हो, तॾहिं त को उते अक़ीदतमंद खणी आयो, साईं जिन खे सूखड़ी करे अजरक ॾिनई ऐं पाण पसंदि फ़रमायूं, उनखे मोहबत जो इज़हार कयऊं उन सां। उन खां पोइ इमाम हुसैन साईं जॾहिं इहो इज़हार फ़रमायो त जेकॾहिं तव्हां मूंखे माना का बि सूरत नथा छॾियो, न डायरेक्ट यज़ीद सां ॻाल्हियूं करण था ॾियो, न ॿियो कुझु था ॾियो, त पोइ मूंखे सिंध मां ख़ुशबू थी अचे, मूंखे उते वञणु ॾियो त आउं पंहिंजी मस्कन जेको आहे सिंध खे बनायां। माना इहा बि सिंध मां हिकिड़ी उन वक़्तु बि सिंध एतिरी माना ख़ूबसूरत सोच जी धरती हुई, जंहिंजे लाइ सैयदना इमाम हुसैन जहिड़ी हस्ती उन सिंध ॾांहुं वञण जी माना हिकिड़ी घुर कई हुई त मूंखे तव्हां बसि ॿियो कुझु नथो खपे। जिन घुरायो उहे जेकॾहिं पंहिंजे वचन तां फिरी विया आहिनि त मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे। रब साईं मूंखे जेका इज़त ॾिनी आहे उन जे लाइ कंहिं सरकार जी, हुकूमत जी, बैत जी, कंहिं शइ जी का बि ज़रूरत कान्हे का। मालिक असांखे जेको मान ॾिनो आहे उहो हूअं ई घणो आहे, मूंखे सिंध ॾांहुं वञणु ॾियो। सो बहरहाल ॻाल्हि मुख़्तसर इहा आहे त सिंध असांजी धरती इस्लाम जे हवाले सां बि हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत धरती आहे। हिते औलिया, बुज़ुर्ग, वली, गौस, कुतुब, अब्दाल, अलाह जा प्यारा बाना, जिन सॼी धरतीअ ते अमन पखेड़ियो, मोहबत पखेड़ी ऐं सिंध सां वापारु थींदो अरब दुनिया जो। अहिड़ी तरह सां असां अरब सगोरा जॾहिं सिंध ते आया, हुकूमत कयऊं, त ॾिसो ॿियूं जेके धारियूं हिते क़ौमूं आयूं उन्हनि पंहिंजे कल्चर खे मढ़ियो
पर वाहिद अरब दुनिया जा माण्हू जॾहिं सिंध ते बादशाही कई उन्हनि त जॾहिं हिते रही पिया उहे सैयद सगोरा त को बचियल शाह थी वियो, को जुड़ियल शाह थी वियो, को रखियल शाह थी वियो, को ॾिनल शाह थी वियो। माना हुननि सिंधियत खे अपनायो, एतिरे ताईं जो पंहिंजे नालनि में बि उहा सिंधियत हुननि इख़्तियार कई। त ज़ाहिर आहे सिंध हिकिड़ो मोहबत जो पैगाम आहे, मोहबत जो सिलसिलो आहे जेको सभु कंहिं क़बूल कयो आहे। ऐं हिन मौक़े ते चाचे हाकिम खे मुबारक ॾींदुसि। हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम रखियो वियो आहे। गनी अमान चांडे जो वालिद आहे मुंहिंजो तमामु सुठो सिंध परस्त इल्मु दोस्त ऐं रिटायर उस्ताद आहे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे त सहाफ़त जो ऐं अदब जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मुहावर आहे। ऐं अमान ला चांडे खे गुज़ारिश कंदुसि ऐं जी हसन, जी लतीफ़, जी आलम इंसानियत। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेको दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे, असांजे नज़र में मोहक़क़नि, अदीबनि, तमामु वॾनि वॾनि फ़लासफ़नि जे नज़रुनि में, ख़्याल में, तख़युल में शेक्सपियर सां मुक़ाबिलो करे थो। शेक्सपियर दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे, पर शाह अब्दुल लतीफ़ उन खां बि मथे वञे थो असांजे नज़र में। छो त शाह साहिबु शेक्सपियर पंहिंजे मुल्क खे त साराए थो, पर शाह साहिबु जॾहिं हथ खणी चवे थो त आलम सभु आबाद करी त सॼी दुनिया ते छाइजी वञे थो। उन जे हिन शेर सां त जा भूई पहिरें हेठि मुंहुं सा भूई मथे सजणे, जा भूई पहिरें हेठि मुंहुं सा भूई मथे सजणे, धिंग लटिया धूड़ में उभे ॾिठासीं, ॾींहं मिड़े ई ॾूं, ॾींहं मिड़े ई ॾूं, उथी लोच लतीफ़ चवे। दोस्तनि, सकाफ़त जे प्रोग्राम जे हवाले सां मूंखे सॾु कयो आहे, संदन जी महिरबानी। ऐं शुक्रगुज़ार आहियां हाकिम चांडे जो, साईं काबूरे साहिब जो, इन्हनि सभिनी जो। हिन में वेठल असांजा वकला बिरादरी, साईं फ़हीम उनर साहिबु, सातो साहिबु ऐं ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि, लेखक आहिनि, ऐं हिन पिंडाल में वेठल सभिनी खे सिंध जो सिक भरियो सलाम। सकाफ़त दुनिया जे क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे, तारीख़ हूंदी आहे। उहा दुनिया में क़ौमुनि खे निर्वार कंदी आहे। ऐं सिंधी क़ौम जी बि हिकु सकाफ़त आहे, जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे रिसाले में जीअं ॻंढियूं मझ ॻंढी रही, यानी की गाह खां वठी जेको असांजे माल जो चारो आहे उन खां वठी पोशाकुनि ताईं, झरनि झंगुनि ताईं, ढंढुनि ढोरनि, दरियानि समुंडनि ऐं असांजे रहणी कहाणीअ खे पंहिंजे रिसाले में कयो आहे। जेकॾहिं असीं उन्हनि जे ॻुड़ाई में वेंदासीं ऐं उनखे नज़र रखंदासूं त हक़ीक़त रिसालो असांजे लाइ वॾी राह मशाल आहे, यानी की हिकिड़ी वॾी रोशनी आहे। सो सकाफ़तूं दुनिया में जुड़ंदियूं आहिनि ऐं सदियुनि खां पोइ जुड़ंदियूं आहिनि। जॾहिं दुनिया में इंसानु हिते वजूद में आयो त उनजी उहा ई उघाड़प वारी सकाफ़त ई सभिनी में, सभिनी माण्हुनि जी। पर जेको जेको जंहिं इलाइक़नि में वारद थियो उन पंहिंजी पंहिंजी सकाफ़त अपनाई। असां वटि त लिखियो थो वञे त 5,500 साल 7,000 साल मुंहं जे दड़े खां वठी असीं अंग उघाड़ा कोन हुयासीं। असां पंहिंजी सकाफ़त अजरक या अहिड़े क़िस्म जूं जेके बि पोशाकूं उहे असां पाए घुमंदा हुआसीं ऐं अनो पाईंदा हुआसीं। वधि में वधि असां उहे साइंसदान हुआसीं, सिंधी माण्हू जिन फीतो ईजाद कयो, जंहिं फीते जे ज़रिए जैक, साइंसदान ॼाणनि था त जैक जे ज़रिए केॾे केॾे वॾियुनि वॾियुनि बलाउनि खे टोड़े सघिजे थो, खणी सघिजे थो, ऐं जहाज़ उॾाया, साइंसदाननि ठाहिया, पर उहो हितां वजूद में आयो। इहा बि असांजी सकाफ़त आहे। बैलगाॾी बि असांजी सकाफ़त आहे। असांजो अजरक टोपी सिर्फ़ु रगो पटको सकाफ़त कोन्हे, पर इहे सभई एजादूं बि असांजी सकाफ़त में शामिल आहिनि। साईं सदाईं करी सिंध मथे सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। सुखिया हुजो शाल, वधीक वक़्तु न वठिबो। गुज़ारिश कंदुसि जी सिंध महाज जे अॻवान साईं प्रोफेसर आदम बुट साहिब जिन खे थो अचनि मुख़्तसिर ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइनि हिते, पर ॿियनि ताईं बि जेका असां अॻिते वधाए सघिजे ऐं ॿुधाए सघिजे, ॿियनि ताईं समातुनि ताईं बि पहुचे त सिंध जी जेका सकाफ़त आहे उन जे दामन जो जेको मैदान आहे उहो केतिरो वसी आहे। सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा रुॻा सिंध ताईं महदूद न आहे, ऐं उन जे फ़राग़ दिलीअ जो, कुशदा दिलीअ जो जेको मैदान आहे, दामन आहे, एॾो वसी आहे। उन जी एॾी असरायती अहमियत आहे जो उन लतीफ़ खां इहे लफ़्ज़ चढ़ा त आलम सभु आबाद करी। इहा सिंध जे सकाफ़त जी वॾी सखावत आहे, इहा वॾी फ़राग़ दिली आहे।
ये हर कंहिं दुनिया जी सकाफ़त जो जेको आहे सो हिसो न आहे, न वरी उन्हनि जी फ़राक दिलीअ में इहा का शइ आहे। सिंध जी सकाफ़त दुनिया जे हमलनि खे बर्दाश्त कयो आहे, उन में सहब जो मादो हमेशह रहियो आहे, पर कॾहिं बि सिंधी सकाफ़त जो इहो जुज़ ई न रहियो आहे त कंहिं ते हमलावर थिजे, कंहिं ते वञी क़ाबिज़ थिजे ऐं कंहिं ते कब्ज़ो करे उनखे ग़ुलाम बणाइजे। इहा सिंध जी सकाफ़त जो जुज़ ई न आहे, इहा अंसर ई न आहे, एसेंस ई न आहे इहा सिंध जी सकाफ़त में। इहो ई सबबु आहे जो अॼु जेका ई महफ़िल आहे ऐं जेको अॼु जो जेको नारो आहे असांजी सिंधी मीडिया जो त धारी आबादकारी जेका असां नामंज़ूर आहे, ऐं असां जेकॾहिं तारीख़ी पस मंज़र में वञूं त सेंचुरीज़ जेको आहे उहो धारियुनि जे ई हमलनि सां या धारियुनि जी कंस्पायरेसी सां जेके सिंध ग़ुलामीअ में बि भोॻियो आहे, सिंध जेका आहे सा महकूमीअ में बि भोॻियो आहे। मखदूम बिलावल जी शहादत खां वठी दौले दरिया ख़ान जी शहादत खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके बि ॾाढा ज़ोरावरियूं ज़बरदस्तियूं थियूं आहिनि, उन जो बुनियादी सबबु जेको आहे उहो धारी आबादकारी जो हेतिरो हिते अचणु आहे। ऐं धारी आबादकारी जे अचण जे करे हिन समाज जे अंदरि जेकी ख़राबियूं पैदा थियूं आहिनि, जेके उणायूं आयूं आहिनि, उन्हनि उणायुनि ऐं ख़राबियुनि जे करे ई सिंधी समाज जेको आहे सो पस मंज़र में हलियो वियो आहे ऐं महकूमी में हलियो वियो आहे। अॼु तव्हां ॾिसो त सिंध में नशो, ड्रग्स स्मगलिंग, ह्यूमन ट्रैफिकिंग, धाड़ेल कल्चर, आर्म स्मगलिंग, इन्हनि सभिनी ख़राबियुनि जो जेको जड़ आहे उहा धारी आबादकारी आहे। सिंध कॾहिं बि जेको आहे सो इन्हनि बुराइनि जी जेको मर्कज़ न रही आहे, पर इन्हनि धारी आबादकारी अचण जे करे सिंध में जेके ख़राबियूं बुराइयूं पैदा थियूं आहिनि, उन जे लाइ सिंधी मीडिया खे तमामु दिली मुबारक ॾियां थो। उन्हनि वक़्ति दिस इज़ द पॉइंट, ही टाइम हो, ही राइट टाइम हुयो जंहिं उन्हनि इहो जेको स्लोगन ॾिनो आहे, उन जे लाइ संदन खे मुबारक ॾियां थो पंहिंजी तरफ़ खां। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध हींअर जन समाजी हालतुनि मां गुज़रे पई, सियासी हालतुनि मां गुज़रे पई ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां जेको सिंध जे लाइ सोचियो वञे पियो, उन्हनि ते ग़ौर करणु असां सभिनी सिंधियुनि जो जेके जन जो सिंध सां रूहानी तालुक़, न रुगो रूहानी तालुक़ आहे पर क़ौमी हवाले सां बि हिते जड़ूं आहिनि। उन्हनि सभिनी ते इहो इख़लाक़ी तरह सां, क़ौमी तरह सां, सकाफ़ती हवाले सां इहो फ़र्ज़ु आहे थिए थो त उन ते वेही ग़ौर कयो, संजीदगीअ सां, दानिशमंदीअ सां, ॾाहप सां, त हीअ जेके हालतूं आहिनि उन्हनि मां सिंधी क़ौम खे आख़िरकार कीअं ॿाहिरि कढिजे। हीअ जेका नफ़्सियाती हैजानी कैफ़ियत आहे सिंध जे मुआशिरे ते, सिंध जी क़ौम ते ज़हनी तौर ते जेका नफ़्सियाती वार जी जेका हैजानी कैफ़ियत आहे, इन नफ़्सियाती जंग मां आख़िरकार सिंध खे कीअं कढिबो, इहो सभिनी जेके सिंध जा सॼण आहिनि सभिनी जो जेको आहे सो क़ौमी इख़लाक़ी इहो फ़र्ज़ु आहे उन जो, त उन ते ग़ौर कनि ऐं उन में न ग़ौर कनि पर अमली तौर ते उन में पार्टिसिपेट बि कनि, पंहिंजो अमली जेको जेतिरो बि थी सघे। छाकाणि त सार्तर जेको हो उहो फ्रांसीसी हूंदे बि पंहिंजे फ्रांस जे हाकिमनि सां अलजाइर जी आज़ादीअ जे लाइ इख़्तिलाफ़ रखी सघे थो, त असांजे अदीब खे बि आख़िरकार इहो इख़लाक़ी तौर ते इहो उनजो फ़र्ज़ु आहे थिए थो त हू पंहिंजी क़ौम ऐं वतन जे लाइ किरदारु अदा करे, ऐं न कंदो त यकीनी तौर ते तारीख़ में हुन जो नालो जेको हूंदो उहो चङनि लफ़्ज़नि में न हूंदो। ऐं क़ौम जो जेको जेका ॾाहप आहे, क़ौम जी जेका दानिशमंदी आहे, उन में जेको असांजो अदीब आहे, असांजो जेको उस्ताद आहे, शाइर आहे, उन जो त बुनियादी फ़र्ज़ु अचे थो न। ॾाहप जो नुमाइंदगी त असांजे अदब वटि आहे न, ॿोली वटि आहे न, जेको ॿोली जो सिरजाणहार आहे, जेको अदीब अदब जो तख़लीकार आहे, जेको क़ौम पंहिंजे मुआशिरे जे माण्हुनि लाइ पैगाम ॾिए थो, त उन ते ई ज़िम्मेवारी आहे थिए थी त क़ौम जी रहनुमाई करे। ऐं असीं उमेदु था रखूं पंहिंजे अदीबनि मां, दोस्तनि मां,
ऐं उन्हनि मां त उहे यकीनी तौर ते पंहिंजो पॉज़िटिव रोल प्ले कंदा। महिरबानी, थैंक यू वेरी मच। शायदि सातो साहब एडवोकेट कुझु ॻाल्हाए सघिजे थो, छो त असांजी सकाफ़त जी तारीख़ ई एतिरी आहे जो जेतिरो ॻाल्हाइजे थो ओतिरो घटि आहे। मां सम्झां थो त असांजो मुल्क पाकिस्तान जेको हींअर 4 सूबनि ते मुश्तमिल आहे, 5 सूबे बि ठहियो आहे, पर हर सूबे जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त आहे। KPK जी पंहिंजी आहे, बलोचिस्तान जी पंहिंजी आहे, पंजाब जी पंहिंजी आहे ऐं सिंध जी पंहिंजी आहे। इहा सकाफ़त असांखे जेका सुञाणप ॾिए थी उहा आहे उमूमन टोपी ऐं अजरक। इन टोपी ऐं अजरक जी जेका तारीख़ आहे उहा बि हिकिड़ी वॾी वसी तारीख़ आहे, उनखे बि दोस्त बयानु करे चुका आहिनि। ऐं सिर्फ़ु इहो इन प्लेटफॉर्म तां सभिनि दोस्तनि खे अर्ज़ु रखंदुसि त असांजी सिंध खे तालीम जी तमामु घणी ज़रूरत आहे। सकाफ़त त पंहिंजी जॻह ते आहे, सकाफ़त त असांजी कॾहिं बि ख़तमु थियण जहिड़ी न आहे, छो जो हीअ अज़ली आहे। असांजे नबी साईं जे दौर खां वठी असांखे सकाफ़त इहा मिलियल आहे ऐं सिंध अलहमदुलिल्लाह उन वक़्तु बि पंहिंजे वजूद में हुई। तालीम जो मयार तमामु घटि आहे ऐं जेके प्रेस क्लबनि हींअर प्रोग्राम रखनि पिया ऐं रैलियूं बि उन्हनि जूं रखियल आहिनि, मां चाहींदुसि त थोरो तालीम जे मैदान में बि इन प्रेस खे कमु करणु घुरिजे। ऐं उन खां अलावा मनशियात जेको साईं हींअर हाकिम साहिबु चयो त जामशोर जे नंढनि वॾनि मसइलनि ते जेके बि हूंदा आहिनि पंहिंजे वसाहत, पंहिंजे वकालत जे वसाहत आवाज़ु उथारियो आहे ऐं उथारींदा रहंदासीं न। हींअर जामशोरे में जेको गुतो खुलियो आहे उहो हिकिड़ो बर्निंग इशू बि आहे। सोशल मीडिया ते फेसबुकनि ते तक़रीबन सभिनि दोस्तनि ॾिठो हूंदो उन शइ खे, पर मूं जेतिरे क़दुरु ऑब्ज़र्व कयो आहे, नोट कयो आहे त जेके बि जामशोरे अंदरि प्रेस क्लब आहिनि या जेके चैनल्स आहिनि, सवाइ चंद दोस्तनि जे ॿियनि जी का बि अहिड़ी का मूंखे ख़ासि एक्टिविटी ॾिसण में कोन थी अचे। इन शइ ते तव्हांखे आवाज़ु उथारणो पवंदो। सभु बाशऊर रहियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ असांजी नसलनि जी तबाही जो हिकिड़ो अहिड़ो अॾो खुलणु पियो वञे जंहिंजो नतीजो असांजूं नसलूं ॾिसंदियूं। सो उन लाइ आउं तव्हांखे इहा बि रिक्वेस्ट कंदुसि त इन ते बि तव्हां जेतिरो तव्हांजो थी सघे हिन स्पीच में बि इन शइ खे बंदि करण जो मुतालबो रखो। मां हिन प्लेटफॉर्म तां इहो मुतालबो रखां थो बस वारनि खां ऐं ज़िले जी इंतिज़ामिया खां, SP खां, त इहो गुतो एटलीस्ट बंदि थियणु घुरिजे। बाक़ी जेको हीउ प्रोग्राम आहे हिन में जेके बि साईं वारनि घुराया आहिनि मौक़क़ जेके पंहिंजी तक़रीर जो ख़्यालु तव्हां सां वंडींदा, उन में अदब, हुनर, तइलीम उन ते असां दोस्तनि खे ॿुधंदासीं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर शुक्रगुज़ार आहियां छो जो शॉर्ट टाइम ॾिनो आहे मूंखे साईं वारनि त सकाफ़त जे हवाले सां, त सकाफ़त असांजी सूंह आहे, असांजी सुञाणप आहे ऐं इंशा अल्लाह ताला इहा क़ाइम ऐं दाइम रहंदी। ऐं अल्लाह ताला तव्हां सभिनी खे हिन सकाफ़त जे ॾिहाड़े खे मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिए। ऐं सिंधी टोपियूं जेके आहे जेके बि जवान वेठा आहिनि माशाअल्लाह सां ॾाढा ख़ूबसूरत लॻनि पिया, त अल्लाह ताला कंदो त इंशा अल्लाह इहो ॾींहुं असांजो क़ाइम ऐं दाइम रहंदो। गुज़ारिश कंदुसि अॻु में ई सिंधी टोपी अजरक पातल साईं मोहम्मद यूसुफ जो सिंधी अदब जो तमामु सुठो लेखारीअ खे गुज़ारिश कंदुसि उहो अचे। साॻी गुज़ारिश सां काफ़ी हूअं बि चवंदा आहिनि त कंहिं मुल्क या रियासत जो चोथों थंभो आहिनि, त उन्हनि खे चोथे संभे वारो किरदारु अदा करणु घुरिजे। हिते ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं थियूं, पर कल्चर जे हिसाब सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त कल्चर जो बुनियादी जुज़ आहे ॿोली। जेकॾहिं ॿोली न आहे त क़ौम बि न आहे, तव्हांजी सुञाणप बि न आहे, तव्हांजो कल्चर बि न आहे। भले अजरक हुजनि, टोपियूं हुजनि, कपिड़ा कहिड़ा बि हुजनि, उन्हनि जी का बि अहमियत कान्हे जेसीं तव्हांजी ॿोली न आहे। तंहिं करे पंहिंजी ॿोलीअ खे बचायो, पंहिंजी ॿोलीअ खे अपनायो। तइलीम में बि जेके प्राइवेट स्कूलनि में जेका तइलीम ॿोली उते पढ़ाई कान थी वञे, उते ज़ोर ॾिनो वञे पंहिंजे बचनि खे सिंधी ॿोलीअ में पढ़ायो। बुनियादी तइलीम पंहिंजी ॿोलीअ में हुजे। नंबर ॿी ॻाल्हि इहा त साईं वारा दोस्त ॻाल्हाए विया त धारियूं आबादकारी ऐं धारियूं नामंज़ूर, इहो पुराणो असांजो मुतालबो आहे। सिंध तक़रीबन 150 सालनि खां 200 सालनि खां लोड़ींदी थी अचे, उहो लोड़ींदी थी अचे, धारियुनि जे ग़ुलामीअ में आहे ऐं अॼु बि उहा क़ाइमु दाइम जहिड़ी कर रहे पई थी। त उन में धारियूं जो अचणु माना असांजी तबाहीअ जो सबबु आहे। ऐं धारीअ जो ई अचणु लतीफ़ चयो धुरियां ई धारियां मिट मुंहुं जा न थिया। धुरियां ई धारियां, धुरियां माना बुनियाद खां वठी, असुल खां वठी
हू अॼु न पर असुल खां वठी हू धारियां धारियां आहिनि, उन्हनि फ़र्क़ु रखियो आहे। हू कॾहिं बि तव्हांजा नथा थी सघनि। तव्हां छा बि कयो, तव्हां नांगनि खे खीरु पीआरो, नांग नांग रहंदो, उहो तव्हांखे ॾंग ई हणंदो। तंहिं करे धारियूं धारियूं आहे। त हिन सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि ऐं मां उहा गुज़ारिश कंदुसि। मूं पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि इहा ॻाल्हि कई आहे त दुनिया जा सिंधियो पोइ उहे हिंद में हुजनि, सिंध में हुजनि, दुबई में हुजनि, ऑस्ट्रेलिया में हुजनि, अमेरिका में हुजनि, जिते बि हुजनि, तव्हां मुड़ी मिठे हिकु थियो, गॾु थियो, इतिहाद कयो, पंहिंजो पाण में मोहबत कयो त तव्हां जी सघंदो, वधी सघंदो। पर जेकॾहिं कबीलनि में, ज़ातियुनि में, ऊच नीच में तव्हां जेकॾहिं विरहाइजी वेंदो त तव्हां कॾहिं बि कामयाबु न थी सघंदो। इहो यादि रखो। सिंधी सिंधी आहे ऐं क़ौम जेका हूंदी आहे उहा ज़ात पात रंग नस्ल कबीले मज़हबनि खां फ़िरक़नि खां सभिनी खां मथां ई हूंदी आहे। क़ौम आहे, सिंधी सिंधी आहे। उन में चाहे केरु मुस्लमान हुजे, चाहे केरु हिंदू हुजे, चाहे केरु सिख हुजे, चाहे केरु ईसाई हुजे, पर हू सिंधी आहे। कबीलनि में केरु बि हुजे, सैद हुजे या बलोच हुजे या सिंधी चांडियो हुजे या जोयो हुजे या मनसी हुजे या ख़ासकेली हुजे, उन जी ज़ात ख़तमु थी वञे, हू सिर्फ़ु सिंधी आहे। तंहिं करे सिंधी क़ौम खे क़ौम थियणु ॾियो, पाण में ॿधी कयो, इतिहाद कयो। इहो ई मुंहिंजो मैसेज आहे ऐं इहो ई तव्हांजो कल्चर आहे। उथणु वेहणु रवैया ॻाल्हाइणु ॿोलाइणु रोअणु गीत सहरा, इहो सॼो तव्हांजो कल्चर आहे। दरिया तव्हांजो कल्चर आहे। हीउ पाणी जो मेलो थिए पियो थो न, इहो तव्हांजो कल्चर आहे। दरिया न आहे तव्हांजो कल्चर ख़तमु, पाणी न आहे तव्हांजी जेका ॿोली ख़तमु, तव्हांजो पाणी न आहे, दरिया न आहे, वापारु ख़तमु। लतीफ़ वापार खे ॻायो आहे न, लतीफ़ खे ॿिए खे कोन ॻायो आहे, लतीफ़ वापार खे ॻायो आहे। सुरसामुंडी सॼो जो सॼो वापार थी आहे। तंहिं करे पाणी, धरती, ॿोली, अवल ॿोली, सभ खां पहिरीं ॿोली। जेकॾहिं तव्हां ॿोलीअ खे बचाए वियो, पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी बुनियादी तइलीम सिंधी ॿोलीअ में ॾिनव ऐं पंहिंजी ॿोलीअ खे बचाए वियो त यकीननि तव्हां 1000 सालनि ताईं जीअंदा रहंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। गुज़ारिश कंदुसि असांजो मोहतरम मोहसिन दोस्त साईं हिसाम मीराणी साहिबु पाण अचनि ऐं उन्हनि जो उनवान हिननि खे ॾिनल आहे, पाण उन्हनि ते अची जेको पंहिंजो जे हवाले सां जेके रिवायती असांजा प्रोग्राम थियनि था उन्हनि खां कंपेरेटिवली हिकु अलॻि अंदाज़ सां, हिकु अलॻि पंहिंजी सुञाण सां ही प्रोग्राम करणु जेको मुंहिंजे ख़्याल में वधीक ज़रूरत आहे, जेको असां सिंध ज़मीन धरती क़ौम या ॿियूं जेके बि ॻाल्हियूं कयूं था त उन्हनि जे लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम वधीक कारगर थी सघनि था। ॿिया बि ज़रूरी आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में हे वधीक ज़रूरत आहिनि। पर एज़ अ अकेडमिशन हिकु उस्ताद जे हैसियत सां जॾहिं बि कंहिं बि शइ खे कंहिं बि ॻाल्हि खे असां ॾिसंदा आहियूं त उनखे पंहिंजे अकेडमिक हिसाब सां पढ़ाईअ वारे हिसाब सां ॾिसंदा आहियूं। जंहिंमहिल असां लफ़्ज़ ॾिसूं था कल्चर जेको इंग्लिश जो लफ़्ज़ आहे जेको असां इस्तेमालु कयूं था, वरी जेकॾहिं असां हुनजो ॿियो लफ़्ज़ चऊं सकाफ़त जेको अरबीअ जो लफ़्ज़ आहे ऐं उहो बि असां इस्तेमालु कयूं था त हिकिड़ो हिते सुवालु पैदा थिए थो त असां सिंधी कल्चर डे था मल्हायूं, सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो था मल्हायूं, त छा असां वटि अहिड़ो को लफ़्ज़ आहे जेको असांजो सिंधियुनि जो लफ़्ज़ हुजे जेको असां सकाफ़त ऐं कल्चर जी जाइ ते इस्तेमालु करे सघूं ऐं जेको असांजो पंहिंजो सिंधियुनि जो हुजे ऐं सिंधी असां उनखे फ़ख़ुर सां चई सघूं त बाबा ॿोलीअ जे हिसाब सां जेको बि कुझु आहे उहो असांजो पंहिंजो आहे। उन जे हवाले सां असां थोरो कम बि कयूं था। बाक़ी जेकॾहिं हाणे सकाफ़त खे ॾिसजे कल्चर खे ॾिसजे त आहे छा, सकाफ़त या कल्चर जेको आहे उहो इंसाननि जो बि थींदो आहे, माण्हुनि जो बि थींदो आहे, जानवरनि जो बि थींदो आहे, ॿूटनि जो बि थींदो आहे। ऐं उहो कीअं थींदो आहे त जेको बि ज़िंदा रहण जे लाइ हवाले सां जेके असांजा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, हाणे कल्चर जा 2 हिसा कया वेंदा आहिनि। हिकिड़ो टेंजिबल जंहिंखे असां छुही सघूं था ऐं हिकिड़ो नॉन टेंजिबल जंहिंखे असां छुही नथा सघूं। उन में जेके 3 पहलू मेन अचनि था त जेको बि इंसानु आहे उन खां सभ खां पहिरीं कंहिं बि जाइ ते अगरि पैदा थिए थो त उनखे ज़िंदा रहण जे लाइ पहिरीं पंहिंजी जदोजहद करणी पए थी
ऐं उन जे लाइ उन जूं जेके उते मौजूदात हुजनि थियूं, जेके सिंध में असां वटि सिंधु दरिया ख़ासि तौर ते मौजूदु आहे, ज़मीन ज़रख़ेज़ ज़मीन आहे, त उहो पहिरियों असांजो हिकिड़ो कल्चर जो हिसो थियो जेको सिंधुअ जे नाले सां अॼु ताईं असांजी पहचान आहे। ऐं उन ई मां सर्वाइवल मां अॻिते जंहिंमहिल असां ॿियो पाण में ज़िंदा रहण खां पोइ पाण खे कम्युनिकेशन करणु, ॻाल्हाइण ॿोलाइण सम्झाइण जी ज़रूरत पए थी, जंहिंजे लाइ हिते साईं यूसुफ साहब मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि कई त ॿोलीअ जी ज़रूरत पए थी, त असांखे ॿी ज़रूरत ॿोलीअ जी पए थी। अल्हम्दुलिल्लाह सिंधियुनि वटि पंहिंजी सिंधी ॿोली आहे, हाणे उहा केतिरी ज़ख़ीम आहे, केतिरी ज़रख़ेज़ आहे, इन ते सोचण जी ॻाल्हि आहे। जीअं मां पहिरियों चयुमि त हिन वक़्तु असां कल्चर डे लाइ अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ यूज़ था कयूं, सकाफ़त अरबीअ जो लफ़्ज़ यूज़ था कयूं, त असांजो कहिड़ो लफ़्ज़ हुजणु घुरिजे या न हुजणु घुरिजे, इन ते सोचणु घुरिजे। पहिरीं ॻाल्हि ॿी, ऐं पोइ जेके असांजूं टे आहिनि त बाबा पहिरियों ज़िंदा रहण लाइ ऐं पोइ कम्युनिकेशन करण जे लाइ, टियों वरी जेकॾहिं तव्हां ज़िंदा रहण जो कॾहिं तव्हां तो टेंशन लही वञे, तव्हां वटि ख़ुशहाली हुजे, खाधो पीतो हुजे, सभु कुझु हुजे, कम्युनिकेशन जे हवाले सां तव्हां ख़ुशहाल थी वञूं, पोइ तव्हां सजण सवरण ॾेई वेंदा आहियो पाण खे सवारण लाइ, सुहिणो थियण लाइ। पोइ उन्हनि जे लाइ असां अजरक, टोपियूं, कपिड़ा लटा, उन्हनि जा रंग कलर ठाहिया जेके असांजे हुनर में अचनि था, उन्हनि जे करनि था। त चाहे पाणीअ खे मैनेज करण लाइ, ज़िंदा रहण लाइ, ॿोली ठाहिण लाइ, ॿोली ॻाल्हाइण लाइ, ॿोलीअ खे रिच करण लाइ, या प्लस में पाण खे सजण सवरण लाइ असांखे हमेशह अकुल जी ज़रूरत पए थी, जेको असांजी कल्चर जी डेफिनेशन बि आहे। त कल्चर चइबो आहे तव्हांजी अकुल खे, ॾात खे, साञाह खे, नॉलेज खे, ऐं उन नॉलेज जे थ्रू जेके बि तव्हां टेंजिबल उहे शयूं ठाहियो जंहिंखे छुही सघो, ऐं उहे शयूं ठाहियो जंहिंखे न छुही सघो। ॿोलीअ खे असां छुही नथा सघूं पर असां ठाही आहे, उहो असांजे अकुल मां पैदा थी आहे। त मां कल्चर खे या सकाफ़त खे अगरि सिंधीअ जे हवाले सां जेको मुंहिंजो अकुल करे थो या मुंहिंजे लाइ वधीक गाइड कंदा मुंहिंजा वॾा, त मां अगरि साञाह लफ़्ज़ या ॾात लफ़्ज़ यूज़ कयां त बाबा असांजी जेका सिंधियुनि जी साञाह आहे, जेको अकुल आहे, जंहिंजे थ्रू असां पंहिंजूं ॿोलियूं ठाहियूं था, जंहिंजे थ्रू पंहिंजा अजरक ठाहियूं था, टोपियूं ठाहियूं था, फर्नीचर ठाहियूं था, रेलियूं ठाहियूं था, शाइरी ठाहियूं था, ॻाइण वॼाइण ठाहियूं था, सभु कुझु असांजे उन साञाह सां थिए थो। त असांखे पंहिंजी सिंधी साञाह जो ॾिहाड़ो मल्हाइणु घुरिजे, जेका हिकिड़ी एडवाइस आहे। ऐं होपफुली ॿिया जेके अदीब, आलिम, मुअल्लिम इन ॻाल्हि ते थोरो घणो सोचींदा। ऐं बाक़ी रही ॻाल्हि जेका क़ौम आहे या जेके बि इंसान आहिनि, जीअं मां चई सघुमि त पहिरीं पंहिंजे सर्वाइवल जी ज़िंदगीअ जे लाइ पंहिंजी विढ़ंदा आहिनि, जंहिं लाइ पाणी वग़ैरह इन्हनि सभिनी जी ज़रूरत आहे। त सिंध छो न ॿियनि ते क़ाबिज़ थियण जी कोशिशि कई आहे त असां वटि जेको पाणी ऐं जेको मौजूदात आहिनि उहे असां वटि एतिरा वाफ़िर मिक़दार में मौजूदु आहिनि त असांखे कंहिं बि ॿिए इलाइक़े में ज़रूरत न पई आहे पंहिंजे सर्वाइवल, पंहिंजे ज़िंदा रहण जे लाइ, पंहिंजो पाण खे ज़िंदा रखण जे लाइ। इन जे करे जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते खोड़ साथियुनि शयुनि जी घटिताई हुजण जे करे उन्हनि जी शायदि मजबूरी हुई ऐं बाद में उहा उन्हनि जे तबियत जो हिसो थी वई त ॿियनि इलाइक़नि में वञी करे क़ाबिज़ थी करे पंहिंजे सर्वाइवल लाइ उहे शयूं खणी अचनि, पोइ उहे चाहे माल जी सूरत में हुजनि, खाधे जी सूरत में हुजनि या ॿियनि सूरतुनि में हुजनि। त असां वटि उहा मौजूदात शुरू खां वठी अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहे। ऐं हाणे जेकॾहिं उहा घटिताई वधिताई थिए थी त असांखे उन ते सोचणु घुरिजे त जेकॾहिं असांजो पाणी खुटे थो त असांजे सभिनी कल्चर जे एलिमेंट्स ते, चाहे उहे पाइण खां वठी, ॻाल्हाइण खां वठी, जंहिं बि शयुनि ते उन्हनि ते असर अंदाज़ थींदो त पंहिंजे सर्वाइवल जे बका जे लाइ उन्हनि खे मेंटेन करिणो पवंदो। ऐं ॿियो वरी जेको अचे थो त बाबा असां सिंधी हिकिड़ी क़िस्म जो जीअं चओ त बाद में जेको हिकु सरमाएदाराना या वॾेर को या फ्यूडल समाज अची वियो, जंहिंमें सरदार, नवाब, पीर, फ़क़ीर अची विया। असांजो पुराणो आहे जंहिंमें पंचायत आहे, बिरादरी आहे, पर जेकॾहिं असां वटि वॾेरो सरदार सैयद इम्प्लीमेंट थी वियो आहे माफ़ीअ सां, त जेकॾहिं असां वटि पीर, फ़क़ीर, सैयद अगरि असां सां मर्ज थियो आहे त मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु नाले जी हद ताईं थियो आहे, पर असांखे ख़बर
सभ खे ख़बर आहे त उहे बिरादरीअ जे हिसाब सां ॾेती लेतीअ जे हिसाब सां ॿियनि हिसाबनि सां सिंधियुनि में मर्ज थियो आहे या न थियो आहे उहा मूंखां वधीक तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जेको बि असां वटि ॿाहिरियों उहो चाहे सैयद जे अरब जे सूरत में हुजे, बलोच जे सूरत में हुजे, पठान जे सूरत में हुजे, अगरि उन असांजी अकुल खे, साञा खे, ॾात खे उहो ई एडॉप्ट करे असां में मिक्स थियो आहे त उहो सिंधी थी चुको आहे ऐं उहो असां सां मिली चुको आहे। ऐं जेको हिन वक़्तु उन्हनि खे रजिस्ट करे थो उहो असांजे न कल्चर जो हिसो आहे, न ई थी सघंदो, न ई हली सघंदो। बाक़ी मुंहिंजूं नेक तमन्नाऊं आहिनि त चाचा हाकिम जहिड़ा ऐं भाउ जबार जहिड़ा माण्हू अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कंदा रहनि जंहिंमें असां माण्हुनि खे कम अज़ कम पंहिंजी साञाह जो, जंहिंखे असां कल्चर चऊं था, ॾात चऊं था, अकुल चऊं था, उन जो सही रुख, सही अंदाज़ ॾेखारे सघूं ऐं सही नमूने सां हलाए सघूं। बाक़ी जेको मुंहिंजो आहे हुनर, सकाफ़त या आर्ट, उहो त पूरी दुनिया में अल्हम्दुलिल्लाह असांजे क्राफ्टमैन जे करे, कारीगरनि जे करे अञा ताईं आहे। अजरक बि असांजो आर्ट आहे, टोपी असांजो आर्ट आहे, या रली जेके बि आहिनि उहे डोमिनेंट आहिनि। पर जेके असांजे कल्चर जा ॿिया हिसा आहिनि जंहिंमें असांजी मुआशात आहे, असांजा बिलीव्स आहिनि, असांजा वैल्यूज़ आहिनि, असांजा कस्टम्स आहिनि, जेके रिचुअल्स आहिनि, जेके मुंहिंजे ख़्याल में करप्ट थी चुका आहिनि, जेके असांजे मुआशरे खे मुतवाज़िन नथा रखनि, नाइंसाफ़ी वधी वई आहे, बदमनी वधी वई आहे, उहो इन जे करे आहे त असां उन ॾात खे, उन अकुल खे शायदि उन सिंधी रिचुअल्स ते, सिंधी बिलीव्स ते, सिंधी वैल्यूज़ ते अप्लाई नथा कयूं। ॿाहिरियुनि मढ़ियल वैल्यूज़ खे एडॉप्ट करण जी कोशिशि कयूं था, जंहिंजे करे हिन मुआशरे ते उहे अप्लाई नथा थी सघनि। ऐं उन जी बहितरीअ जे लाइ मुंहिंजे ख़्याल में जेको बहितरीनु रस्तो आहे त असां पंहिंजी साञा खे पहिरियों सुञाणियूं ऐं उन खां पोइ असां पंहिंजे मुआशरे ते अप्लाई कयूं। मुंहिंजे लाइ उन नेक तमाऊं ऐं धर्मे क़दमे अहिड़नि दोस्तनि सां इंशाअल्लाह गॾु रहंदासीं। महिरबानी। असांजे इंसानी हक़नि जे हवाले सां असांजे मुख़्तलिफ़ कमेटियुनि सां लाॻापियल साथी जाम शोरो बार जे सदर मोहतरम फ़हीम उन्नड़ साहिब जिन खे त उहो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। क़ौम जा माण्हू ॾाढा अमुन पसंदि ऐं इंसाफ़ पसंदि माण्हू आहिनि, पर बदकिस्मतीअ सां असां जंहिं खिते में रहूं था ऐं जेको असांखे वांझियल मुल्क मिलियो आहे, उन जी रियासत जी अणबराबरियुनि जे करे, उन्हनि जे जबर ऐं ॾाढ जे करे असांजे इदारनि में करप्शन इन हद ताईं अची वई आहे जो माण्हू उन करप्शन खे पंहिंजे ईमान जो जुज़ सम्झणु लॻा आहिनि। ऐं इन दौर में कानून सां लाॻापियल हिकिड़े शागिर्द जी हैसियत में आउं सम्झां थो त इहा जेका ज़िमेदारी आहे त असां वटि करप्शन ऐं उन ते कंट्रोल कीअं कजे, होली सोली इहा रेस्पॉन्सिबिलिटी हितां जी स्टेट जी आहे। जेका स्टेट पंहिंजे माण्हुनि खे बराबरीअ जे बुनियादनि ते जेको असांजो कॉन्स्टिट्यूशन आहे, उन जा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि ते एग्ज़ीक्यूट इम्प्लीमेंट न कराए सघंदी आहे, तॾहिं जेको आहे सो उहो समाज अणबराबरीअ जी सूरत में पोइ जेके इन माइंड सेट जा माण्हू आहिनि, जेके हिकिड़े लीगल पॉइंट ऑफ व्यू जे वर्क जे लाइ बि उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो परेशान कनि था ऐं पोइ उहे जेको आहे सो उन्हनि खे अहसास महरूमी में आणण जे लाइ उहो माण्हू पंहिंजो होली सोली न हूंदे बि जेको आहे सो उन्हनि जी पूरो करे थो। इहे अहसास कमतरीअ वारा माण्हू आहिनि जेके इन करप्शन जहिड़े नासूर में ॿुॾल माण्हू आहिनि, जेके असांजे क़ौम जे माण्हुनि खे जेको आहे सो उहो बेवस बणाए ऐं इहो सॼो धंधो ऐं वखर विढ़ाइनि था वेठा। असां सम्झूं था त हीउ जेको असां वटि जेके अकाउंटेबल इदारा आहिनि, उहे अकाउंटेबल इदारा असां वटि जीअं नेब आहे, उनजो जेको होमवर्क आहे उहो स्पेसिफाइड थियल आहे त मिलियंस बिलियंस रुपयनि जी जॾहिं करप्शन थिए थी त उनजी जेको आहे सो तव्हांखे इन्वेस्टिगेशन करणी आहे ऐं उन इन्वेस्टिगेट करण जो हिकिड़ो प्रोसेस आहे। पर बदकिस्मती सां इहा आहे त उहा जेको इन्वेस्टिगेट करण जो जेको प्रोसेस आहे, उहो प्रोसेस जॾहिं कंप्लीट थी असांजो प्रिजुडाइज़ थी कोर्ट्स में अचे थो त वरी उहो हिकिड़ो नई करप्शन जो रुख वठे थो। त इन सॼी सूरत हाल में असां सम्झूं था त हीअ स्टेट
ई ज़िम्मेदार आहे त इन सॼे करप्शन ते जेको आहे सो पंहिंजो कंट्रोल करे। FIA आहे, फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसीज़ आहे, उहो उनजो हिकिड़ो पंहिंजो होमवर्क आहे। एंटी करप्शन प्रोफेशनल आहे, उनजो हिकिड़ो पंहिंजो होमवर्क आहे। एॾा सॼा इदारा हूंदे बि ऐं उहे हर डिस्ट्रिक्ट में, हर डिवीज़न में ऐं हर जेको आहे सो सिंध लेवल ते उन्हनि जो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो इंस्टीट्यूट आहिनि ऐं उन्हनि जी कमांडिंग अथॉरिटीज़ आहे। उन्हनि जे हूंदे बि असांजा माण्हू जेको आहे सो उन करप्शन्स खे फेस था वेठा कनि ऐं हू जेके इन जेको आहे सो माफ़िया जो जेके हिसो आहिनि ऐं उन्हनि वटि एॾी त दिलि आहे, उन्हनि वटि एॾो त जिगर आहे, उन्हनि वटि त एॾी त बेहसी आहे जो असां सम्झूं था वेठा त उहे सम्झो वेठा आहिनि त ही जेके बि अकाउंटेबल इदारा आहिनि उहे इदारा असांजे पॉकेट्स में पयल माना हिकिड़ो टूल आहिनि जंहिंखे असां जीअं चाहींदासीं उन्हनि खे हीअं इस्तेमालु कंदासीं। इन जे करे असांखे पंहिंजे इदारनि जी मालिकी करणी पवंदी। ही सिंध जो ॾिहाड़ो, ही सकाफ़त जो ॾिहाड़ो, ही अमुन जो ॾिहाड़ो असां पंहिंजे इन अज़म सां वरजायूं त सिंध में कंहिं बि क़िस्म जी अणबराबरी खे असां एक्सेप्ट कोन कंदासीं। सिंध में कंहिं बि अणबराबरी ऐं नाइंसाफ़ी पोइ उहा करप्शन जी सूरत में हुजे, उहा मेरिट जी लताड़ जी सूरत में हुजे। ॾिसो, जॾहिं इदारनि में मेरिट न हूंदी आहे तॾहिं उहा जेको आहे सो उहा अणबराबरी ऐं नाइंसाफ़ी जनम वठंदी आहे। असां वटि बदकिस्मती सां इदारनि में उहा मेरिट ख़तमु थी वई आहे। असां वटि वॾे में वॾो इदारो जितां पब्लिक सर्विस कमीशन आहे, जितां CSS पास ऑफिसर जेको आहे सो असांजी हिते अची कमांडिंग वठनि था, उन इदारे जी सूरत हाल छा आहे? उहो इदारो माना असांजो ईअं सम्झो त वॾो हिकिड़ो करप्शन जो गढ़ बणिजी चुको आहे, जिते वॾी मेरिट जी लताड़ आहे, जेका जनरेशन असां ॿार पढ़ायूं था, क़ौम जे ॿारनि खे असां पंहिंजे ॿारनि खे कहिड़ो फ्यूचर ॾियण था वञूं। सो इहो सभई असांखे जेको आहे सो सोचणो पवंदो ऐं संजीदगीअ सां सोचणो पवंदो। असांजे मुस्तक़बिल, असांजी सिंध जो मुस्तक़बिल, असांजी ईंदड़ जनरेशन आहे, उहा ईंदड़ जनरेशन तॾहिं स्टेबल थींदी, उहा तव्हांजी सिंध जी कमान तॾहिं संभाले सघंदी जॾहिं जेको आहे उन समाज खे तव्हां इंसाफ़ ॾींदव, जॾहिं तव्हां उन जनरेशन खे मेरिट ॾींदव। जे मेरिट जी लताड़ थींदी, जे नाइंसाफ़ी थींदी त ज़रूरु जेको आहे सो असांजो समाज उहो बग़ावतुनि ॾे वधंदो ऐं उहे बग़ावतूं जेके आहिनि उहे असांजे ईंदड़ जनरेशन जे लाइ ऐं असांजे लाइ जेको आहे सो असां सम्झूं था सूटेबल कोन्हनि खे। इन जे करे असां पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे, पंहिंजी सिंध जे उन अमुन जी ॻाल्हि खे बि पंहिंजे उन इंसाफ़ जी ॻाल्हि सां जोड़ियूं त असांजे माण्हुनि सां, असांजे क़ौम सां बराबरीअ जे बुनियादनि ते जेको आहे सो सलूक कयो वञे, असांजे इदारनि मां इहो नासूर ख़तमु कयो वञे। उन जे लाइ जेके अकाउंटेबल इदारा आहिनि उन्हनि खे मुतहरिक कयो वञे त जीअं मुतहरिक इदारा फेयर अकाउंटेबिलिटी करे सघनि ऐं फेयर अकाउंटेबिलिटी सां जेके बि रेस्पॉन्सिबल माण्हू आहिनि उहे पनिश थियणु खपेनि, उहे कन्विक्ट थियणु खपनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदगी सां हिकिड़ो ट्रायल हलणु खपे त जीअं उन ट्रायल में हिन क़ौम जे माण्हुनि जे आॾो उहे हिकिड़ो जेको आहे सो प्रेसिडेंट जुड़ी सघे त को बि जेको आहे सो करप्ट माण्हू, को बि जेको आहे सो करप्ट में इन्वॉल्व माण्हू कंहिं बि सूरत में कॾहिं बि कोन बख़्शियो वेंदो। सो ही असांजो उन सां लाॻापियल हिकिड़ो कोन्हे को, पर तंहिंजे बावजूद बि इन खे बि असां पंहिंजे इन अज़म सां वरजायूं त असांखे ही पुरअमन ऐं पीसफुल जेको आहे सो असांजी नेशन खपे, जेका इंसाफ़ ते मुबनी हुजे, जंहिंमें असांजे सकाफ़त जी असांखे ख़ुशबू अचणु खपे। असांजे इदारनि मां असांखे पंहिंजे सकाफ़त जी, पंहिंजी क़ौम जी, पंहिंजी ॿोलीअ जी, पंहिंजे वतन जी ख़ुशबू अचणु खपे। असांखे उहे इदारा ऐं उन्हनि इदारनि जा उहे कमांडिंग ऑफिसर खपनि। महिरबानी। सदारत कंदड़ असांजो मोहतरम, असांजो साईं शेख हयात हिननि सिटुनि सां त दरिया अंदरि जा दहशत आहे, कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मां करगो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर अब्दुल गफ़ार दाऊदकोटो साहिब खे पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। दोस्तो, मूंखे जेको ॾिनो वियो आहे मतिलबु उनवान, उहो आहे तालीम सकाफ़त। त जेकॾहिं ॾिठो वञे त ॿई तमामु जेके आहिनि से अलॻि अलॻि ऐं वॾा वॾा मौज़ू आहिनि। नो डाउट उहे पाण में इंटीग्रेटेड आहिनि, उहे पाण में उन्हनि जो पाण में तालुक़ु आहे, ॻंढापो आहे। असां हिननि ॿिन्ही खे हिक ॿिए खां अलॻि कोन था करे सघूं, छाकाणि त तालीम हिकिड़ो मीन्स आहे, हिकिड़ो ज़रियो आहे जेका असांखे
सभिनी सकाफ़ती एक्टिविटीज़ खे, सभिनी सकाफ़ती जेके असांजा कम आहिनि उन्हनि खे हिकु त डॉक्यूमेंट करे थी, उन्हनि खे यकजा करे थी, उन्हनि खे गॾु करे थी, उन्हनि खे पेश करण में उनजो सॼो किरदारु आहे तालीम जो। त तालीम न सिर्फ़ु सकाफ़त, इंसानी ज़िंदगीअ जे सभिनी जेके शोभा आहिनि उन सां उनजो तालुक़ु आहे। तव्हां असां सभु ॼाणूं था, इहा का नई ॻाल्हि कोन्हे। सम्झण जी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे, साईं मौलवी साहब, तालीम लाइ सम्झण जी ॻाल्हि कहिड़ी आहे, उहा इहा आहे, असां पंहिंजे सिंध जे हवाले सां जेका ॻाल्हि कयूं, तालीम जी जेका मॉडर्न वर्ल्ड जी जेका डेफिनेशन आहे, छा असांजे प्रोफेसर्स, असांजे उस्तादनि, असांजे इदारनि, असांजी गवर्नमेंट उनखे सम्झियो आहे ऐं उन मुताबिक़ उनखे हलायो आहे? जेके बि थ्योरिस्ट आहिनि, जिन नज़रिया ॾिना आहिनि, जिन तालीम ते तहक़ीक़ कई आहे, उन्हनि हिकिड़ी तालीम जी हिकिड़ी डेफिनेशन ॾिनी आहे। त असांजे हाणे ॾिठो वञे त जेके उनखे चइबो आहे पैरामीटर्स ऑफ एजुकेशन चइबो आहे। एजुकेशन जा पैरामीटर्स जेके आहिनि उन सां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि। हिकु त गवर्नेंस आहे, हुकूमत जेका उनखे कीअं थी हलाए। ॿियो उस्ताद आहे, उस्ताद जो वॾो किरदारु आहे, उहो टेक्स्ट बुक ऐं किताब उहो उनखे कीअं थो हलाए। ऐं टियों उनजी जेका असेसमेंट ऐं सर्टिफिकेशन आहे, ऐं जेका उनजी असां मार्केटिंग कयूं था ॿार जी, ॿियनि लफ़्ज़नि में चइबो आहे उनखे इकनॉमी ऑफ एजुकेशन। हाणे मां इन करे थो पेश कयां त हीअ जागरूकता जो प्रोग्राम आहे, अवेयरनेस जो आहे, इन करे मां पंहिंजी ॻाल्हि तव्हां सां पेश कयां थो। हाणे उहा डेफिनेशन कहिड़ी आहे? असां तमामु हिकिड़ी मुख़्तसर नंढी डेफिनेशन आहे। एजुकेशन जेको लफ़्ज़ आहे उनजी सम्झाणी हिकु सिट में हीअ आहे त एजुकेशन सदाईं इम्पार्ट कई वेंदी आहे। इम्पार्ट लफ़्ज़ खे तव्हां नोटिस कयो, उनखे प्रेस करे ज़ोर सां सम्झो। सभु माण्हू अख़बारुनि में, मीडिया में, जिते किथे मीडिया थो सभु ॿुधनि, सभु चयो वञे थो तालीम हुकूमत जो किरदारु कोन्हे। ॾिसो, तालीम चइबो ई उनखे आहे जेका मोस्टली के रियासत जे हुकूमत जे तावन सां हले, अवामी टैक्सिस सां हले। ॿियनि लफ़्ज़नि में इम्पार्ट मां मुराद इहा आहे त उस्ताद जो उन में हिकिड़ो हिसो आहे जेको उनखे सबक़ु ॾिए थो, वालदेन जो उन में ॿियो हिसो आहे, रियासत जो एडमिनिस्ट्रेशन जो टियों हिसो आहे। तंहिंजे करे असांखे इन शइ खे सम्झणु खपे त तालीम ऐं सकाफ़त खे जेकॾहिं असां जोड़ियूं था, भई असांखे ईअं ई करिणो पवंदो त उन में असांजे क़ौमी जेके असांजूं तंज़ीमूं आहिनि, जेके मूवमेंट्स आहिनि, तहरीकूं आहिनि, उन्हनि माण्हुनि जो छा किरदारु हूंदो। असांजे जेके एजुकेशन इंस्टीट्यूशन्स आहिनि, जेके कल्चर जे हवाले सां कमु कनि था, मिसाल तौरु यूनिवर्सिटीज़ में त सिंध यूनिवर्सिटी में फाइन आर्ट डिपार्टमेंट आहे, इंस्टीट्यूट आहे, या हिकु हाणे नयूं यूनिवर्सिटीज़ काफ़ी खुली वियूं आहिनि। इवन जिते मां वाइस चांसलर आहियां, यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जाम शुरू, उहा त उन नाले सां यूनिवर्सिटी क़ाइमु थियल आहे, पाकिस्तानी पहिरीं यूनिवर्सिटी आहे। थोरे जो उनजी एॾी वॾी कैपेसिटी न आहे, या उनखे वॾी एॾी एक्रीडेशन न मिलियल आहे, तंहिं हूंदे बि उहा इन डोमेन में पाकिस्तान जी पहिरीं यूनिवर्सिटी आहे। उनखां पोइ सीट डिज़ाइन रोड़ीअ में ॿियूं यूनिवर्सिटियूं, लाहौर में हिन वक़्तु का बि यूनिवर्सिटी कोन्हे। उते हिकु कल्चर जे हवाले सां यूनिवर्सिटी आहे रायवन रोड ते, जेका इंस्टीट्यूट हुई, अञा ताईं उहा इंस्टीट्यूट ई आहे। ख़ैर, त तालीम ऐं सकाफ़त खे जोड़ण जे लाइ
असांखे जेके असांजा तंज़ीमूं आहिनि सकाफ़ती इदारा आहिनि ऐं असांजा जेके माण्हू आहिनि उहे सभु गॾिजी करे उन लाइ कमु कंदा। उहे जॾहिं गॾिजी करे कमु कंदा त असांजी सकाफ़त अॻिते वधंदी। ॾिसो दोस्तो, तव्हां सभु मुंहिंजे लाइ मोज़िज़ आहियो, दानिश्वर आहियो, समझदार आहियो, सभु एजुकेटेड आहियो, कंहिं न कंहिं कम सां, कंहिं एक्टिविटीअ सां तव्हां पंहिंजी लाइफ गुज़ारियो था। ॿियनि लफ़्ज़नि में मूंखे ईअं चवणु खपे त यू पीपल आर एक्टिविस्ट। न त ॿिया माण्हू तव्हांखे रोडनि ते किथे कंहिं दुकान ते किथे कमु कनि, तव्हां पंहिंजो वक़्तु कढी करे हिते आया आहियो ऐं तव्हां ई इन तालीम उनजे इम्पार्टिंग जे लाइ ऐं उनजे कल्चर जे लाइ, उनजे फैलाव जे लाइ, या उनखे बचाव जे तहफ़ुज़ लाइ तव्हां असां जहिड़ा माण्हू कमु कंदा ऐं कनि पिया। सो इट्स ए लग्ज़री ऑफ डिस्कशन। सिंध, दुनिया, सकाफ़त, तालीम, असांजा माण्हू, असांजा इदारा, ही जेके माण्हू 8 माण्हू तक़रीरूं करे विया आहिनि न, इन हर हिक जी तक़रीर में 8-8, 10-10 मौज़ू आहिनि। मां भली एॾो वॾो आलिम न हुजां, पर पोइ बि मां हुते आर्ग्यूमेंट्स त ॾेई सघां थो न। त जेकॾहिं मां सदारती तक़रीर करे बि कयां, हिते तक़रीबन असांजी तक़रीर कलाक में ढली वेंदी। सो मुख़्तसिर इहो आहे त जेके शयूं मूंखे यादि अचनि थियूं मां हुन ते थोरो ॻाल्हायां, जेके तक़रीरूं थी वियूं आहिनि। पर उन खां पहिरीं असां इहो ॾिसूं त सकाफ़त जे हवाले सां सिंधी क़ौम किथे बीठी आहे। इंडस वैली सिविलाइज़ेशन, मोहन जो दड़ो उन जेका असां हिकिड़ी अहम सीट आहे, ऐं उन खां पोइ उते जेको अजरक जी ड्रेस पातल आहे, ऐं उन खां पोइ जेके उते आर्टिफैक्ट्स मिलिया आहिनि, इहे सभु जीअं हुसाम मीरानी साहिबु चयो त टेंजिबल ऐं इनटेंजिबल कल्चर जा हिकिड़ा आइकन्स आहिनि, हिकिड़े निशानियूं आहिनि असांजे लाइ, जेके असांजे अज़मत जो ओञाण आहिनि। सिंधी क़ौम जे अज़मत जो ओञाण आहिनि। सिंधी क़ौम लाइ ताड़ियूं वॼायो, मुंहिंजे लाइ न वॼायो। त उहे सिंधी क़ौम जे अज़मत जो ओञाण आहिनि। दुनिया में अक़वाम मुतहदा जे नाले सां हिकिड़ो इदारो आहे, यूनाइटेड नेशंस। अॼुकल्ह इंटरनेट जो ज़मानो आहे, हर को इन गूगल ते ॾिसी सघे थो त अक़वाम मुतहदा जे इदारे में यूनाइटेड नेशंस परमानेंट फोरम ऑन इंडिजिनियस कम्युनिटीज़, अक़वाम मुतहदा में परमानेंट फोरम ऑन इंडिजिनियस कम्युनिटीज़ मौजूदु आहे। हे बि सम्झ जी ॻाल्हि इहा आहे त असां हुन मां कहिड़ो फ़ाइदो वठूं था। अक़वाम मुतहदा जा असां परमानेंट मेंबर बि आहियूं पाकिस्तान। असां हर साल बजट मां उनखे मिलियंस ऑफ रुपीज़ ॾींदा आहियूं। असां हुन मां कहिड़ो फ़ाइदो वठी सघूं? मूंखे इहो ॿुधायो त कहिड़े सिंधी माण्हूअ, पंजाबी माण्हूअ, बलोच माण्हू, पठान माण्हू, कहिड़े माण्हूअ इंडिजिनियस फोरम मां इमदाद फंड्स वरिता हुजनि त असां हिननि माण्हुनि जी बहितरी भलाई लाइ, उन्हनि जे बचाव लाइ, तहफ़ुज़ लाइ कमु कयूं? आहे को पूरे पाकिस्तान में? आई थिंक नथिंग। पैसा बि ॾियूं था। इट मीन्स त असां में नॉलेज जी खोट आहे, असां में कैपेसिटी जी खोट आहे। असां वेही करे आंगुर सां फ़ोन ते ट्रोलिंग त कयूं था, but that is not beneficial for our nation, for our culture and for our survival too. वरी मां ईंदुमि साईं फ़हीम साहब जी ॻाल्हि ते हलाए, मौजूदु आहे हलियो वियो त करप्शन, सस्टेनेबल डेवलपमेंट किथे आहे? रोड ठाहे था बीहनि, 5 सालनि खां पोइ ख़तमु थी थो वञे। We people are, our Sindh is standing on the development stage. डेवलपमेंट हिकिड़ो इकोनॉमिक्स जो टर्म आहे, उनजी माना इहा आहे
उहे माण्हू जेके अञा तरक़ी करण लाइ रेडियो पाइनि था। दुनिया में अॼु ॾिसो, तव्हां नेट ते ॾिसो, डेवलपिंग कंट्रीज़ ॿुधा अथव केतिरा आहिनि? 150 कंट्रीज़ डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि। कुल 15-20 ऐं 30 कंट्रीज़ आहिनि जेके तव्हांजा डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि। हाणे जेके डेवलप्ड कंट्रीज़ हूंदा आहिनि उन्हनि जे उन सस्टेनेबिलिटी खे, उनजी पाइदारी खे छा चइबो आहे? ग्रोथ। उन में डेवलपमेंट लफ़्ज़ यूज़ कोन थींदो आहे, छाकाणि त उहे इंटरनेशनल जेके उनजा पैरामीटर्स उहे पहुतल आहिनि। उन्हनि जो रोड 50 साल न टुटंदो। उहे पोइ एक्सटेंड कंदा आहिनि पंहिंजे कमनि खे, ग्रोथ थींदी आहे उते। छा असांजे सिंध में को हिकिड़ो बि रोड आहे? पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे मूंखे कुझु न चवणु खपे। जॾहिं वफ़ाक़ जो हिकिड़ो नून लीग जो वज़ीर जॾहिं जैकबाद में अची तक़रीर करे थो त उहो चए थो मूंसां मुराद अली शाह या पीपल्स पार्टी वारा ॻाल्हाइनि, किथे आहिनि? अड़े तव्हांखे असां कराची खां वठी कश्मीर ताईं मोटरवे, नेशनल हाईवे जो हिकिड़ो ॼार आहे, उहे सभु असां पैसा ॾेई ठारायूं था। तव्हां जेके ठारायो था उहो रोड 3 महीननि खां पोइ उखड़ी थो वञे। त दोस्तो, असां पंहिंजे सिंध जे बाबति, सिंध जे तरक़ी में केतिरो ॻाल्हायूं? त इहो हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते असांजा दानिश्वर, असांजा माण्हू संजीदगीअ सां वेही को फोरम ठाहिनि जिते इहे ग्रुप, यानी हिकिड़ो दानिश्वरनि जो ग्रुप हथु कनि। सर्च कमेटी छाजे लाइ आहे? माण्हू पंहिंजो सर्च करे वेहनि। उन्हनि जो हिकिड़ो हर हिक जो तजुर्बो आहे। जॾहिं सर्च कंदासीं त असांखे उनजे ख़ासि तजुर्बे मां असां पंहिंजो फ़ाइदो वठंदासीं ऐं पोइ उन रस्ते ते हलंदासीं। मां हिते बि तव्हांखे पंहिंजियूं 50 पंहिंजा मां तव्हांखे मिसाल ॾेई सघां थो त मां पंहिंजे तजुर्बे में कीअं वॾा मुल्की लेवल जा हिकिड़ा जेके आहिनि से मशवरा ॾिना उन में कीअं ठहिया। नेब जी ॻाल्हि हली त नेब जो सेक्शन ऑफिसर मां पाण रहियुसि, उनजी कानून जो ठाहिण सिधे करण वारो मां हुयुसि। जेके इन मौज़ू ते ॻाल्हायूं त उन ते बि घणो ॻाल्हाए सघिजे थो। त मुंहिंजा मिठा वकील साहब, तव्हां हिनखे थोरो ॾिसो। नेब जो दाइरो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तानी बजट मां, टैक्सिस मां जेके रिसीट्स, जेके पैसा जमा थियनि था, उन जो दाइरो उन्हनि ताईं महदूद आहे। तुंहिंजा मिनिस्टर, वज़ीर, एडवाइज़र्स, सदर, इहे सभु अक़वाम मुतहदा जा ऐं ॿियनि जेके वर्ल्ड बैंक जा पैसा आहिनि, ADB जा जेके पैसा आहिनि, उहे वठी करे उहे खपाइनि था। छाकाणि त उन्हनि जे करप्शन करण लाइ उनखां पुछण जो को मुल्क में कानून ई कोन्हे। तव्हांखे केरु थो ॿुधाए त हीउ रोड जेको आहे भरिसां वारो, इन ते किथां पैसा आया? त उहे माण्हू पाण वेही सिर जोड़े वेही करे उन्हनि मां फील्ड जा माण्हू ॾिसंदा, उन जूं कमियूं कोताहियूं ॾिसी उन लाइ लाइन ऑफ एक्शन तयारु कंदा। सो तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई पाणीअ जो, जे असां मेलो था कयूं। हाणे इंतिहाई हिकिड़ी जेके 4 ॻाल्हियूं करियूं ज़बरदस्त हुयूं, पर मुंहिंजे लिहाज़ सां उहे 7 ई आहिनि। छो? तव्हां जेकॾहिं सिंध जी तारीख़ में हलिया वञो, सिंध जी तारीख़ खे जॾहिं तव्हां पढ़ंदो क्रिटिकली, त चलो हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। सिंध जे तारीख़ लिखण जो जेको प्रोजेक्ट हो हुकूमत जो, सिंध गवर्नमेंट जो, कल्चर जो, मां हुनजो प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हुयुसि। चलो हिकिड़ी ॻाल्हि आहे हली वञे त तव्हांजे ज़हन में बि अचे थी। उते मूंखे सिंध जी तारीख़ खे सम्झणु, तारीख़ दाननि सां मिलणु, इवन हर यूनिवर्सिटी जे प्रोफेसरनि सां मिली मूंखे उनजी वर्थ जी बि ख़बर पई त कंहिं मां केतिरो कमु वठी सघिजे थो। मूं मीटिंग्स बि करायूं, पर इन वारे सां मूं हिकिड़ो किताब बि लिखियो हुयो, सिंध टूरिज़म ए वर्ल्ड क्लास रिलीजियस डेस्टिनेशन। सिंध टूरिज़म ए वर्ल्ड क्लास रिलीजियस डेस्टिनेशन, जेको सिंध टूरिज़म डेवलपमेंट कॉर्पोरेशन वारनि छापियो
उन्हनि चयो असांखे लिखी ॾियो, असां वटि मवाद कोन्हे। पोइ थोरे टाइम उन किताब लिखी ॾिनो। उन किताब जे हिकिड़े सुफ़े ते हिकु चैप्टर में पाणीअ जो ज़िक्र आहे ऐं उते हिकु तस्वीर ॾिनल आहे, कलर। सिंध जी जेका तारीख़ आहे, वरी हिकु ॿी मिंट ॿुधाए, इन ते पोइ था अचो। सिंध थ्रू सेंचुरीज़ सिंध मदरसे में उन्हनि कॉन्फ्रेंस पे कोठाई। असांखे एब्स्ट्रैक्ट घुरिजनि। मूं अंग्रेज़ी में एब्स्ट्रैक्ट लिखी मोकिलियो, साईं हिते जेको अजरक जी इस्लाम सां जेका तशरीह करे वियो उहो ज़रा गौर सां ॿुधे, हली वियो। त मूं उन्हनि खे एब्स्ट्रैक्ट लिखी मोकिलियो, हीअ एब्स्ट्रैक्ट लिखी मोकिलियां थो ऐं पोइ डिटेल में तव्हांखे मां आर्टिकल बाद में मोकिलींदुसि। उन उनवान हुयो त सिंध में मज़हब जा स्पॉन्सर्स जो जाइज़ो। सिंध में मज़हबनि जे स्पॉन्सर्स जो जाइज़ो करे मां तव्हांखे रिसर्च रिपोर्ट ॾींदुसि। यकीन करियो 15 ॾींहं 20 ॾींहं कॉन्फ्रेंस थी, उन्होंने मूंखे ईमेल जो जवाब ई कोन ॾिनो। अॼु उहो रिकॉर्ड ते मौजूदु आहे, मां तव्हांखे तारीख़ उहा ॿुधाए सघां थो। उन्हनि शायदि इहो ई सम्झणो हूंदो त जेकॾहिं मज़हबी तारीख़ ते ऐं मज़हबी स्पॉन्सरशिप ते जेकर असां ॻाल्हि कंदासीं त अलाए को सिंध में सिंध जी तारीख़ में या कॉन्फ्रेंस में को भौचाल अची वेंदो, का रुकावट थी वेंदी, इहो ई सम्झो हूंदो न। त हूअ कॉन्फ्रेंस लाइ असां पाण वाइस चांसलर आहियूं, असां घुराईंदा हूंदव, असांखे लेखक त घुरिजनि था, रिसर्चर्स घुरिजनि था। इहो हिकिड़ो एॾो वॾो मौज़ू आहे त छा मोहम्मद बिन कासिम रिलीजियस स्पॉन्सर हुयो, हुतां मज़हब लाइ आयो हुयो? इहो वॾो सुवालु आहे। उनखे अॻु में जेके आया, जेके हिते आया, छा उहे स्पॉन्सर्स हुया या उन सिर बचाइण लाइ हिते आया अची पनाह वरितो? या उते अॼु बि उते कणिक ऐं उते फसल कोन था थियनि, हिते छा लाइ ईंदा? मुंहिंजे दड़े में जेको जेके असां चऊं था स्टूपा में, उहो प्रीस्ट हुयो, किंग प्रीस्ट हो। वेदर ही वॉज रिलीजियस स्पॉन्सर? हिकु मौज़ू ते एतिरा वॾा सवाल आहिनि। मां पंहिंजे किताब में पाणीअ ते इन हवाले सां जॾहिं स्टडी कयूं था त असांखे मिले थो त सिंध जे तारीख़ में हिकिड़ो उहो पीरियड हो जंहिं दौर में रिलीजियस स्पॉन्सर्स जेके हुआ, सिंधी जेके असुल लोक जेके इंडिजिनस पीपल हुया, उन्हनि वाटर वर्शिप शुरू कई हुई। उन्हनि सिंध में मुंहिंजे किताब में मौजूदु तो तस्वीर तो, उहा तस्वीर मां कहिड़े टाइम जी रखी आहे, जॾहिं अली काज़ी कल्चरल डे शुरू कयो, उन खां पोइ कुझु माण्हू दरिया ते अची उन्हनि पाणीअ में गुल उछलाया। इहो सिंध जो क़दीम मज़हब आहे। बाक़ी हर ॻाल्हि में अरब खे मिलाइणु, अरबी खे मिलाइणु, इहा मोहबत ज़रूरु आहे, पर इहा हक़ीक़त न आहे। इहो ॼण पंहिंजे अक़ीदे खे लिंक करणु, चिमड़ाइणु आहे, ॿियनि जे अक़ीदे खे, ॿियनि जे ॻाल्हि खे, उनजे कल्चर खे ख़राबु करण जे बराबरि आहे। त अली काज़ी जेको इहो कल्चर डे शुरू कयो, उन सियासी मक़सद कहिड़ा हुया, उनखां पता सभिनी छा ॾिठो, गवर्नमेंट मजबूर थी पई, उन्हनि वरी 4 ॾींहं रखी वरी पंहिंजो ॿियो ॾींहुं शुरू कयो। वरी 3 तनज़ीम आई, उन्हनि वरी 5 ॾींहं रखी पंहिंजी तनज़ीम खे अॻिते करण लाइ वरी ॿियो ॾींहुं कयो। वेदर वी सिंधी पीपल आर फिक्स ऑन वन डेट ऑफ कल्चर डे। हे पीउ जो ॾींहुं आहे, हे माउ जो ॾींहुं आहे, नर्सुनि जो ॾींहुं आहे, हे ॿोली जो क़ौमुनि जो ॾींहुं आहे, फलाणे ॾींहुं आहे, हिकु ॾींहुं मुक़ररु थियल आहे न। असांजे सिंधी सकाफ़त जो ॾींहुं हिकिड़ो ई मुक़ररु छो न आहे? उहो आचर छो? डिसंबर जो पहिरियों आचर छो? आलमी उसूलनि ते हलो, हिकिड़ी तारीख़ मुक़ररु कयो ऐं उन ॾींहं ते पूरे दुनिया में
उहो ॾींहं करे मल्हायो। हाणे छा थियो, मज़ेदार ॻाल्हि ॿुधां। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान फ़ैसिलो कयो त 14 अगस्त मल्हायो ऐं 3 ॾींहं, हिकु ॾींहुं अॻु में 13 अगस्त ते तव्हां आर्मी जी ॻाल्हि खे अॻिते खणो ऐं 14 अगस्त ते तव्हां पाकिस्तान ॾींहुं मल्हायो। सिंध गवर्नमेंट असांजा पीपलनि छा कयो, उन चयो न न तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे। हुननि 29 तारीख़ ते मीटिंग करे 1 तारीख़ खां 14 तारीख़ ते पाकिस्तान ॾे मल्हायो आहे। किलो त सही हिन ते। ही असांजे इदारनि जे, असांजे माण्हुनि जी ही इंटरनेशनल वैल्यूज़ आहिनि। हिकिड़ा तरीक़ेकार आहे, असांखे दुनिया सां गॾु हलणु खपे। सो दोस्तो, ॿी बि कंहिं ॻाल्हि कई जेका मूंखे थोरो क्लिक थी पए त उन ते बि ॻाल्हाइजे आहे। पाणी जे हवाले सां थी वियो ऐं पंहिंजो रिलीजन जे हवाले सां बि थी वियो, करप्शन जे हवाले सां बि साईं ॻाल्हि कई। हा, त हाणे बसि वधीक टाइम नथा वठूं, थोरो इहो था चओ त भई आख़िर इहे इंडिजिनस पीपल आहिनि केरु? वॾो सवालु आहे। असलो को सिंधी या असलो की कम्यूनिटीज़, असलो का माण्हू केरु आहिनि, उन जी यूनाइटेड नेशंस खे डेफिनेशन ॾिनी आहे। इहा मां जॾहिं सिंध जे तारीख़ लिखण जे प्रोजेक्ट में मूं वटि मीटिंग ते आयो हुयो, MPA हुयो बदीन इन साइड जो, उमरकोट साइड जो, मूं हुन सां डिस्कस कई हुई त तूं MPA बि आहीं त हीअ कमु करे ॾेखार, तूं MPA बि आहीं त हीअ कमु करे ॾेखार। कहिड़ी ॻाल्हि असां तय कईसीं, ॻाल्हाईसीं त इंडिजिनस पीपल उहे माण्हू आहिनि, उहे कम्यूनिटीज़ आहिनि जिन वटि पंहिंजी ज़मीन आहे ऐं जिन वटि पंहिंजी ज़मीन आहे, असां वटि पंहिंजी ज़मीन आहे न। जिन वटि पंहिंजी ज़मीन आहे, अबनि ॾाॾनि खां उहा ई ज़मीन आहे, उतां काॾे हटिया माइग्रेट न थिया आहिनि। उहे असलो का सिंधी आहिनि। पहिरीं उनजी डेफिनेशन इहा आहे त उनजी जाग्राफियाई हदूं आहिनि उन्हनि जूं। ऐं ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे, उन्हनि जी पंहिंजी ज़बान आहे जेका उनखे पाण में कम्यूनिकेट करे थी। उनखां पोइ उन्हनि जा जेके कल्चरल हिक ॿिए सां तालुकात आहिनि, इकनॉमिक रिलेशन्स आहिनि ऐं हुननि जो हिकिड़ी पोशाक आहे ऐं हुननि जो ॿियनि क़ौमुनि सां हिकिड़ो तालुक़ बि आहे। त इहे 5 ॻाल्हियूं उन में आहिनि त जिन जे बुनियाद ते का बि क़ौम इंडिजिनस थी सघे थी। हाणे हिते मां का बि मुतज़ाद ॻाल्हि न कंदुमि, पर असां इन्हनि 5 पॉइंट्स ते पोइ जेका मूं उन सां ॻाल्हि कई, हुन चयो मुंहिंजा मिठा, सिंध में तव्हांजो इलाइक़ो बहितरीनु इलाइक़ो आहे जेको अक़वाम मुतहिदा खे लिखणु घुरिजे त तव्हां हिनखे इंडिजिनस कम्यूनिटीज़ जी ज़ोन ठाहियो। थर खे, कारूंजर खे, जिते असांजा इहे मोर चौक कंदा आहिनि, उनखां पोइ जिते असांजा इहे इंडिजिनस पीपल जेके मारवाड़ी, भील, कोली जेके रहनि पिया, कुझु इहे असांजा इंडिजिनस पियो। हुननि न पंहिंजो मज़हब मटायो आहे, न हुननि पंहिंजी ॿोली मटाई आहे, न हुननि पंहिंजी उथणी वेहणी मटाई आहे। इन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी ज़ोन ठाहे क़ानूनी दर्जो ॾेई करे अक़वाम मुतहिदा खे लिखो त इन्हनि जी भलाई लाइ, तरक़ी जे लाइ फंड्स ॾियो त जी उन्हनि जी तरक़ी थिए ऐं उहे पंहिंजे धरती खां काॾे बि माइग्रेट न कनि, उहे को बि मज़हब न मटाइनि, उहा न पंहिंजी ॿोली मटाइनि, न पंहिंजा कल्चरल वैल्यूज़, न पंहिंजा इकनॉमिक जेके रिलेशन्स उहे उन्हनि खे फैलाइनि। त दोस्तो, जॾहिं असां तालीम जी ॻाल्हि था कयूं ऐं कल्चरल स्टडीज़ जी ॻाल्हि था कयूं त पोइ इहो ख़ुश्क मौज़ू आहे, पर इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। क़ौमुनि जी बका, क़ौमुनि जी भलाई ऐं जेके असां क़ौम चऊं था, उन क़ौम जो वजूदु अहिड़नि अमलनि सां आहे जंहिंसां
असां तालीम खे इम्पार्ट कयूं ऐं उनखे रिलेट कयूं कल्चरल स्टडीज़ सां। असांजा अलाए केतिरा पढ़िया लिखिया माण्हू यूनिवर्सिटियुनि मां प्रोफेसर के आथर कैजुअल राइटर्स, शौक़िया सहाफ़ी, शौक़िया आथर, शौक़िया माण्हू उन वॾा वॾा कम कया आहिनि। पर जॾहिं असां वरी ॻाल्हि था कयूं मुल्क में ऐं पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं त छा थो थिए, जॾहिं असां तारीख़ खोलियूं था, डॉक्यूमेंट खोलियूं था, सिंध जे माण्हुनि जो ज़िक्र ई कोन्हे, उनजो कंट्रीब्यूशन ई ज़ाहिर कोन थो थिए, न कल्चर में, न म्यूज़िक में, न आर्ट में। वरी उहा ॻाल्हि कहिड़ी थिए थी, कराची जे माण्हू जी ॻाल्हि थिए थी, उर्दू वारे जी, उर्दू म्यूज़िशियन जी ॻाल्हि थिए थी, उर्दू ॻाइणी जो ज़िक्र थिए थो, उर्दू आर्टिस्ट जो ज़िक्र थिए थो, साथ कंहिंजो थिए थो, ॿिए जो नथो थिए। त पोइ छा असांजा एक्टिविस्ट, असांजा प्रोफेसर, असांजा आथर्स उहे छा था कनि? उहे जेकॾहिं तहक़ीक़ कंदा, लिखंदा, रिसर्च कंदा, मवाद ठाहींदा, मालूमात गॾु कंदा, डॉक्यूमेंट कंदा, तॾहिं त उहा हिस्ट्री में वेंदी न। त असां सभिनी खे संजीदगीअ सां, असां सभु माण्हू कोन हूंदा आहिनि, चंद माण्हू असां पंहिंजा अहिड़ा फोरम ठाहियूं, अहिड़ा चंद माण्हू तयारु कयूं जेके संजीदगीअ सां असांजे क़ौमी कमनि में जेके कमु कनि पिया उहे हिकिड़े एप्रोच सां, हिकु नई एप्रोच सां अॻिते हलनि, त असांखे वॾी आसानी थींदी। ऐं हीअ जेको सिंधु दरिया आहे, जेका सिंध धरती आहे, कंहिं चयो त इंडस डेल्टा, इंडस डेल्टा अंग्रेज़नि जे दौर खां अॻु में हुयो, हाणे किथे आहे? मुंहिंजी जेका इन्वायरमेंटल स्टडी आहे उहा ॿुधाए थी त इंडस डेल्टा कॾहिं हुयो, हाणे इंडस बेसिन वञी बचियो आहे। साईं, इंडस डेल्टा असां चऊं था जॾहिं पंजरत खां मथां जॾहिं दरिया हेठि लहे थो त उहो मुख़्तलिफ़ चैनल ठाहे, बदराम ॾंड, हमल ॾंड, एॾां फिरंदो अचे थो, हेॾां मंछर, होॾां परियां मेराण जेको दरिया आहे उहो नसरपुर खां परियां हूंदो। कैप्टन मर्डो पहिरियों अंग्रेज़ हिकिड़ो जासूस हुयो, कैप्टन मर्डो पहिरियों अंग्रेज़ जासूस हो जंहिं जी रिपोर्ट 1727 में शायदि हाणे उहा EFT वारनि छापी बि अथव। हुन रिपोर्ट ॾिनी जेका को 100 सुफ़नि ते हुई। हुन सॼे सिंध जी तारीख़ हुन जॾहिं चकर ॾिठो, दरिया खां लथो ॿेड़े खां, उन खां पोइ घुमंदो अलाए कैप्टन आर्मी जो, पर उहो सिविल ड्रेस में तालुक क़ाइमु कंदो, घुमंदो सॼे सिंध ताईं मथे ताईं हली वियो ऐं हुन रिपोर्ट ॾिनी। हुन सिंध जी तारीख़ ॾिनी, उन ॿुधाए थो त मेराण दरिया उतां असां हिन सीज़न में टपी ई नथा सघूं। नसरपुर खां परियां जेको हाणे बंदि करे छॾियो अथऊं, त सिंधू दरिया, मेराण दरिया, रेणी, सेणी, मुख़्तलिफ़ जेके नाला आहिनि, इहे सभु तारीख़ में मौजूदु आहिनि। इंडस उन वक़्तु हुई, इंडस डेल्टा उन वक़्तु हुई। हाणे हेॾे इंडस बेसिन आहे, तव्हांखे कोटड़ीअ खां हेॾे हेठि 2-3 असांखे पाणी दरिया जा मिलनि था, जेके से रस्ता जेके समुंड में छोड़ था कनि। त असांखे इन स्टडी जी ज़रूरत आहे त भई अंग्रेज़नि, असां अंग्रेज़ एॾी तारीफ़ था कयूं, उन्हनि साल अलाए छा कयो, पर अंग्रेज़नि असांजे, मां त इहो चवंदो सिंध जे माहौलियाती तबाही जा पहिरियां ज़िम्मेदार अंग्रेज़ हुया। हुन असांजे दरिया खे बंदि करे छॾियो, क़ैद करे छॾियो, हुनजा रस्ता बंदि करे छॾियो, बंदि ठाहे छॾियो। जेकॾहिं पाणी ख़तमु थी वियो, दरिया जा रस्ता बंदि थी विया, त पोइ हयाती कंहिंसां आहे? पाणीअ सां, फसल सां। बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं आहिनि ऐं जेके असांखे सिंध सां रिलेटेड आहिनि, जेके असांखे सिंध स्टडीज़ जीअं हिते लिखियलु आहे, MH पॉवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़, जी पाकिस्तान स्टडीज़ आहे, जीअं गवर्नमेंट ऑफ सिंध आहे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सां गॾु गवर्नमेंट ऑफ सिंध में पैरेलल हले थी। ॾिसो, इहा केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, असांजे GIP जी ॻाल्हि आहे।
त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान हले थी पर असां वरी न गवर्नमेंट ऑफ सिंध बि पैरल हले थी, माना असांजी सिंध जी गवर्नमेंट सरकार मौजूदु आहे। ख़ुशनसीब आहियूं असां त असांजी एग्ज़िस्टेंस हुकूमत जी सूरत में मौजूदु आहे। ऑन कयो उनखे, उनखे नफ़ी न कयो, उनखे अॻिते वधायो। जिना असांजो न हुयो, जिना असांजो न हुयो, कल्ह बस पियो जिना जेकॾहिं पैदा थियो, सिंटेक्स में किताब लिखियलु आहे, हू पैदा थियो इन में झिरक में पैदा थियो, त उन वक़्तु अंग्रेज़नि जो जेको कराची ज़िलो हुयो त उन ज़िलो लफ़्ज़ कॾहिं कराची में पैदा थियो करे छॾियूं। असां हुनखे डिसोन करण मां असांखे हुन छा थो मिले? साॻी तरह सां जेकॾहिं पाकिस्तान स्टडीज़ मुल्क में हले थी त असां वटि सिंध स्टडीज़ बि हले थी, त पोइ छा असां ही कार्य दोस्त हिते पवर इंस्टीट्यूट वारो त भई पोइ छा असां सिंध स्टडीज़ उन पैरामीटर में कयूं था जंहिं पैरामीटर में असांजे सिंध जी भलाई थिए, जंहिंमें असांजी सिंध जी क्रिटिकल स्टडी थिए। असांजो कहिड़ो प्रोफेसर आहे, असांजो कहिड़ो दोस्त आहे जेको तयारु थिए असां सां गॾु कमु करे असां सिंध जे मुस्तक़बिलियात फ्यूचर स्टडीज़ ते कमु करणु चाहियूं था। मां उन लाइ पाण उन सां गॾिजी कमु कंदुमि। जेकॾहिं असांजे सिंध बाबति जेकॾहिं फ्यूचर स्टडीज़ न थींदियूं त असांजो जेको मौजूदा सूरत हाल आहे असां उनखे बहितर मुस्तक़बिल लाइ कीअं खणी वेंदासीं? लाहौर जो हिकिड़ो प्रोफेसर आहे, उन हिकिड़ो मॉडल तयारु कयो आहे, हुनखे थ्योरी ॾिनी आहे। लाहौर जो प्रोफेसर आहे, हिते न ऑस्ट्रेलिया में प्रोफेसर आहे, इंस्टीट्यूट ऑफ फ्यूचर स्टडीज़ में। उन जूं थ्योरीज़ पूरे दुनिया में अंग्रेज़ सभु दुनिया जूं हज़ारे क़ौमियूं इस्तेमालु करे ऐं उन मां फ़ाइदो वठनि थियूं। असांजो को उस्ताद, को शागिर्द, को प्रोफेसर कंहिं उन ते कमु कयो आहे, को ॾे नाले खां वाक़ुफ़ु आहे, त पोइ असां कीअं पंहिंजी सिंध स्टडीज़ खे अॻिते दुनिया सां गॾु हलाईंदासीं? असां उहे माण्हू असांखे पैदा करणा पवंदा। असांखे उहे वाट इफिंग जेकॾहिं भेटाई साहिबु अॼु पैदा थिया, कल्ह वारो भेटाई साहिबु 300 साल पुराणो भेटाई साहिबु जेकॾहिं अॼु पैदा थिया त पोइ छा सिंध जूं हालतूं कीअं हुजनि हा? इहो उहो सुवालु आहे जेको मुस्तक़बिलियात खे ॿुधाए थो। जेकॾहिं हीउ इंजीनियर मुंहिंजे ॻोठ जो रोड जेकॾहिं अॼु ठाहे पियो, जेकॾहिं इहो 10 साल अवल वारो रोड ठाहे आहे त छा अॼु वारा इहे पैसा ख़र्चु करणु पवंदा? न, इहे फ्यूचर स्टडीज़ आहिनि दोस्तो। कचहरियूं पयूं हलंदियूं ऐं मूंखे यकीन कयो त मुंहिंजी अॼु दिलि एॾी ख़ुशि थी आहे त मां तव्हां दोस्तनि सां गॾु बीठो आहियां। मूंखे साईं आदम बुट साहिबु सुञातो ऐं उन मूंसां भाकुर पाए मिलियो, मूंखे यादि कराए, हाणे हलिया विया आहिनि साईं। मां पाण सिंध यूनिवर्सिटी मां 80 खां वठी 85 ताईं रहियुसि, हिते मूं पढ़ियो ऐं सिंधियत बि संगत जे प्रोग्रामनि में उन्हनि अदीबनि सां गॾु वेही असां शाइरीअ ते, कहाणियुनि ते टेका टपणी कंदा हुआसीं, ॿुधंदा हुआसीं। उन्हनि मां 70% मौजूदु ई कोन्हनि। सो अॼु मूंखे ख़ुशी थी आहे त मां जामशोरे जे हवाउनि में, जामशोरे धरती ते अॼु तव्हां दोस्तनि सां गॾु आहियां ऐं हिकु इल्मी ऐं अदबी तक़रीब में तव्हां सां गॾु आहियां। सो दोस्तो, इन उमेद सां असां पाण में फ्रीली मिलूं था, भाकुर पाए मिलूं था त सिंध जी सकाफ़त क़ाइमु रहंदी, सिंध क़ाइमु रहंदी, सिंधी माण्हू क़ाइमु रहंदो, सिंध जो इंडिजिनस माण्हू बि क़ाइमु रहंदो ऐं उनखे फर्दर माइग्रेटरी ट्रेंड्स, उनखे तंग करण वारियूं जेके हरकतूं असां कंहिंखे कोन करणु ॾींदासीं त जीअं असांजो असलो को सिंधी बि थिए, अमन सां सुकून सां रहे। मज़हब जे चकर में, मज़हब जे आड़ में, मज़हब जे सिलसिलनि में लोहार खे आहे उन काफ़ी हिकिड़ो मज़मून लिखियो त कीअं मज़हब खे
प्रमोट करण जे लाइ कीअं ॿाहिरों खुफ़िया तरह सां फंड्स अचनि था, हिते बि हे ठाहियो, हिते बि मस्जिद ठाहियो, हिते मदरसो ठाहियो। आज़ादी सभिनी खे आहे, आइन चए थो सभिनी खे आज़ादी आहे, मां पाण मुस्लमान आहियां, पर उन्हनि माण्हुनि खे जीअण जो हक़ आहे जेके इन ज़मीन जा असलो का वारिस आहिनि। सो अॼु असां सभई वचन बि करियूं त मुस्तक़बिल में असांजी जेका सकाफ़त जी तारीख़ हिकिड़ी हुअणु खपे, सकाफ़त ॾींहुं मल्हाइण जी तारीख़ हिकिड़ी हुअणु खपे, ऐं उन सां गॾु असां सभु गॾिजी करे उन हिकु ॾींहं ते इन ख़ुशी ॾियारे खे मुल्की लेवल ते आलमी लेवल ते इन खे असां उजागर कंदा रहंदासीं। ऐं तालीम में असां पंहिंजे ॿारनि सां, उस्तादनि सां, हुकूमत सां पंहिंजो भरपूर रोल प्ले करे ऐं बहितर तालीम ॾींदासीं। महिरबानी तव्हांजी।